अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, पंहिंजे प्यारनि सां हूंदो, पंहिंजे घर वारनि सां हूंदो ऐं सुबुह जो थधिड़ो पर इंजॉय करे रहिया हूंदो। सुबुह जो पर हूंदो ई अहिड़ो आहे प्यारो जंहिंमें सुकून पियो ईंदो आहे, आराम पियो ईंदो आहे। अगरि असां वञी कंहिं अहिड़ी जॻह ते वेहूं जिथे ग्रीनरी हुजे या घर जी का गैलरी आहे या अहिड़ी साइड आहे, उते असां वेहंदासीं ख़ामोश थी 5 मिंट ऐं पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदासीं जहिड़ो अंदरि में ऐं असांखे सुकून पियो ईंदो आहे। ऐं ॿियो तव्हांखे मां नाज़रीन जेके मुंहिंजूं भाउ ऐं भेणूं ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे चवंदसि त जेके तव्हां स्ट्रेस था वठो, तव्हां परेशानियूं था खणो, ॻणतियूं था खणो, तव्हां केतिरो बि योगा कयो, जिम जॉइन कयो, पर उहे कॾहिं बि ख़तमु थी न सघंदियूं। उहो इन करे जो तव्हां पंहिंजे घर वारनि खे टाइम ॾियो, पंहिंजा तव्हांजा ॿार आहिनि, तव्हांजो पीउ माउ आहे, तव्हांजा भाउ भेण आहिनि, तव्हां अहिड़नि रिश्तनि खे टाइम ॾियो, उन्हनि सां सुठो वर्ताव कयो, सुठो हलो। इन करे जो अहिड़नि रिश्तनि में गिव एंड टेक न थींदी आहे। इन करे जेतिरे क़दुरु तव्हां उन्हनि सां सुठा हलंदो, उन्हनि खे टाइम ॾींदो, त तव्हां जेको स्ट्रेस आहे उहो न थींदो। ऐं ॿियो मां तव्हांखे चवंदी हलां त जेको तव्हां आहियो न उहो ॿियनि लाइ ख़ुशी जो सबबु थियो ऐं ॿियनि लाइ काराइता थियो। अगरि तव्हां में कंहिं जेको कमु थो थिए त तव्हां उहो नंढिड़ो कमु करे छॾियो। अगरि तव्हां कंहिं लाइ सवलाई था करे सघो, कंहिं कम लाइ, त उहो बि तव्हां करे था सघो। जीअं किताबु आहे नहजुल बलाग में मौला अली साईं फरमायो आहे त तव्हांखे अगरि ॿियनि जो तव्हां में कमु थो पए, तव्हां उहो कमु कयो था त तव्हां इहा वॾाइपा तव्हां लाइ ऐं अलाह साईं तव्हां लाइ बि आसानियूं पैदा कंदो, तव्हां ॿियनि लाइ आसानियूं पैदा कंदो। ऐं ॿियो त आहे तव्हां एॾी हार्ड वर्किंग था कयो। जेके मुंहिंजा भाउ भेणनि मां उन्हनि खे चवंदी हलां त जेको हार्ड वर्किंग आहे न, इन खां सुठो आहे त तव्हां स्मार्ट वर्क कयो। स्मार्ट वर्क में तव्हां इहो आहे त तव्हां उन ई कम खे टाइम ॾींदो ऐं पंहिंजी एनर्जी वेस्ट उन ते कंदो, वरी तव्हां पंहिंजे घर वारनि खे बि टाइम ॾेई सघंदो ऐं तव्हां उहो कमु बि सही करे सघंदो। ऐं हार्ड वर्क कंदो तव्हां पंहिंजे फैमिली खे टाइम न ॾेई सघंदो ऐं तव्हां उन कम ते बि तव्हांजो एतिरो ध्यानु न हूंदो, रुॻो हार्ड वर्क हूंदी, तव्हां पंहिंजी पाण सां सचाई करे न सघंदो। ऐं काफ़ी माण्हू जेके मरण घड़ी ताईं विया, जंहिंजी लाइफुनि में एतिरियूं डिज़ीज़ आयूं, बीमारियूं आख़िरी वक़्त में आहे, त हुननि अची इन ते पछतायो त असां एतिरी हार्ड वर्क कई, एतिरी हार्ड वर्क कई जंहिं ते असांखे करणु न घुरिजे हा। असांखे इहो स्मार्ट वर्क करणु घुरिजे हा। असां रिश्तनि खे टाइम ॾियो आहे, पंहिंजे भाउ भेणनि खे, पंहिंजे ॿचिड़नि खे, पंहिंजे पीउ माउ खे, त केतिरो न सुठो थिए हा। जीअं त नाज़रीन असांजे हमेशह वांगुरु असांजे सुबुह मेराण प्रोग्राम में अॼु स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि। असांजे मेराण प्रोग्राम जे मंच खे जेको ख़ूबसूरत कंदा ऐं उहे टैलेंटेड महिमान आहिनि ऐं हर रोज़ु तव्हां सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थींदी आहे, तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो, तव्हां उन्हनि खां आइडियाज़ वठंदा आहियो। जीअं त अॼु बि अहिड़ा ई महिमान असां सां गॾु आहिनि। मां तव्हांखे उन्हनि जो तारीफ़ कराईंदी हलां। प्रोफेसर मदद अली झत्याल, कॉलेज सचल कॉमर्स में पाण प्रोफेसर आहिनि, पाण बेरोज़गार नौजवाननि लाइ सोशल ऐं समाजी कम कया अथसि। ऐं ॿियो जेको असांजो महिमान आहे उहो मां उनखे फ़रिश्तो करे चवंदसि, जो डॉक्टरनि खे फ़रिश्तो ई सम्झो वेंदो आहे, उन्हनि खां घटि न हूंदा आहिनि। ऐं डॉक्टर इम्तियाज़ अली चन्नड़ साहब पाण कंसल्ट चाइल्ड स्पेशलिस्ट लियाकत यूनिवर्सिटी हैदराबाद जा आहिनि ऐं इंचार्ज न्यूट्रिशन वार्ड जा आहिनि। अस्सलाम वालेकुम सर ऐं अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। तव्हांखे मां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में वेलकम थी चवां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ऐं तव्हांजो डॉक्टर साहब सुबुह कीअं गुज़रंदो आहे? वालेकुम सलाम, महिरबानी अदी। असांजो सुबुह अल्हम्दुलिल्लाह तमामु घणो ख़ूबसूरत गुज़रंदो आहे, छाकाणि त अलाह जे करम सां असां सुबुह जी शुरूआति अलाह साईं जे नाले सां कंदा आहियूं। सुबुह सवेर उथंदा आहियूं, अलाह जो नालो वठी नमाज़ पढ़ंदा आहियूं, उन खां पोइ असां पंहिंजी ड्यूटी जे लाइ तयारु थींदा आहियूं, पंहिंजे बचड़नि खे स्कूल लाइ तयारु कंदा आहियूं, हुननि खे स्कूल छॾींदा आहियूं ऐं उन खां पोइ जेको आहे असां पंहिंजी ड्यूटी जॉइन कंदा आहियूं। तक़रीबन सुबुह जो 8:30 बजे ताईं पंहिंजी ड्यूटी ते अची वेंदा आहियूं, पोइ वरी असांजी पंहिंजी ड्यूटी जा जेके कमकार आहिनि पोइ उहे सर अंजाम ॾींदा आहियूं। प्रोफेसर मदद अली झत्याल साहब, तव्हां ॿुधायो तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? हा जीअं डॉक्टर साहब चयो, मां बि सुबुह जो सवेर उथी 5:15 धारे निमाज़ अदा कयूं था, फ़र्ज़ निमाज़। उन खां पोइ मुंहिंजी ड्यूटी आहे शाम जो सचल कॉलेज में, इवनिंग कॉलेज आहे असांजो। मॉर्निंग में वरी मूं थोरा हिकिड़ा नंढड़ा कारोबार शुरू कया आहिनि ताकी उन में पाण खे बि बिज़ी रखां ऐं जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ बि कुझु हौसलो अफ़ज़ाई थी सघे। सही। तक़रीबन उन सां इहो थिए थो त एक्टिव रहे थो माण्हू। हा बिल्कुलु। जीअं असां उथूं था न, जीअं उन खां पोइ तमामु घणी एक्टिवनेस रहे थी। सॼो ॾींहुं पंहिंजो कम सां वरी ड्यूटी करे वरी वापसि अचूं था, ॾाढो रिलैक्स लाइफ गुज़रे थी। अगरि तव्हां ईज़ी लाइफ रुॻो मोबाइलनि जे हवाले हूंदव माण्हू
फुज़ूल कचहरियुनि जे हवाले हूंदो त पोइ उहो लाइफ में उहो मज़ो न आहे। जी मज़ो कमकार में आहे, महिनत में आहे, सचाई में आहे। सही अल्हम्दुलिल्लाह उहो रूटीन एज़ अ टीचर मां इन ते फोकस मुंहिंजो रहंदो आहे तक़रीबन। सही सही के ॿार स्कूल खां ॿाहिरि था रहनि, हिन जा सबब कहिड़ा आहिनि, इन जा हल? हा यस दी, इहो हाणे जेको रुझान आहे न, जेको ॾिसूं पिया त उन में ईअं आहे जो ॿारनि जो तालीम ॾांहुं हाणे रुझान ॾींहों ॾींहुं घटि पियो पियो वञे। छो त असां माले गलियुनि में रहूं था, घुमूं था, फिरूं था, ॾिसूं था, ऐं इंटरनेशनल रिपोर्ट्स बि आहिनि त लखनि जी तादाद में ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। उन जी जेके सबब आहिनि, सबब जेके मूंखे नज़र अचनि था, हिकु त असांजे जेके वालिदैन आहिनि उन्हनि खे अवेयरनेस एतिरी नज़र मूंखे नथी अचे जो ॿारनि जो मुस्तक़बिल सम्झी सघनि त हीअ फ्यूचर में छा थींदा, असां छा कयूं। पहिरियां त उन्हनि वालिदैन खे तवजो ॾियणु घुरिजे त असांजा ॿार ईअं छो पर ईअं नथा ॾियनि। मां नंढिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, जामशोरे जा माण्हू मूंखे मिलंदा आहिनि त चवंदा आहिनि सर असां पंहिंजे ॿारनि खे यूनिवर्सिटियुनि में हिते न पढ़ाए सघियासीं, अफ़सोस आहे। दुनिया जा ॿार हिते यूनिवर्सिटियुनि में पढ़ी रहिया, 4-5 यूनिवर्सिटियूं आहिनि, असां पंहिंजी औलाद खे न पढ़ाए सघियासीं। उन्हनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी आहे त मां उन्हनि खे चवंदो आहियां त तव्हां थोरी सवाई महिनत कयो आहे। ॾिसो न, कंहिं बि कम लाइ अगरि थोरी महिनत सां नथो मसइलो हल थिए त असांखे ओवर टाइम करे डबल कमु करे बि असां उन मंज़िल खे अचीव करे सघूं। दुनिया जा जेके मुल्क आहिनि जेके तबाह थी विया जंगल में, उन्हनि जे पेरेंट्स, उन्हनि जे जेका माण्हू हुया, उन्हनि इहो वियन कयो, वचन कयो त असां डबल महिनत कंदासीं। सही माना 8 कलाक जी जॻह ते हुननि 12 कलाक 16 कलाक महिनत कई। पोइ हिकिड़ो ॾींहुं न मुसलसल हुननि महिनत कई ऐं हू उन माना पंहिंजी मंज़िलुनि ते पहुची विया। असांजी जेको हींअर औलाद आहे या पेरेंट्स आहे, उनखे बि घुरिजे त ॿारनि ते ख़ासि तवजो ॾियनि, छो त संदन बि फ्यूचर आहे ॿार, ऐं हिन मुल्क ऐं क़ौम जो बि फ्यूचर आहे ॿार। अगरि ॿार सही तरबियत न वठंदो त अॻिते हली मुआशिरे में उहो छा कंदो, कहिड़ो किरदारु अदा करे सघंदो। सही तवजो जी ज़रूरत आहे। ऐं तवजो उहे वरी सबब बि ॿुधाइनि था, साईं असां वटि जेको सो गुरबत आहे, 5 ॿार आहिनि, असां पढ़ाए नथा सघूं। भई 5 हुजनि या 10 ॿार हुजनि, अगरि तव्हां दिलचस्पी वठंदव, राति ॾींहुं महिनत कंदव, तव्हां जेका स्मार्ट स्टडी या स्मार्ट कम जी ॻाल्हि कई न, जी जी स्मार्ट कमु कयो न। मूं हिकिड़ी किताब में पढ़ियो आहे जी त हिकिड़ी क़ौम हुई, उहे लोह खे सोन करण जे चकर में 1 सदी सॼी हुननि विञाए छॾी। चवनि पिया लोह खे सोन कयूं, वटि वठां लोह सोन थी कोन। हाणे लोह सोन कीअं थी? पोइ हिकिड़ी ॿी नसुल आई, उन चयो त हीअ माण्हू त सफ़ा बेवकूफ़ आहिनि, लोह खे सोन जे चकर में पंहिंजा नसुल पाण तबाह थी विया। उन्हनि लोह खे मशीन में तब्दील कयो। हाणे जॾहिं लोह खे मशीन में तब्दील कयो त उन्हनि जूं ज़िंदगियूं बदिलिजी, मशीनरी जो इनकलाब अची वियो, माना सोन खां बि वधीक आमदनी उन्हनि खे मिली। त इहे ट्रैक्स आहिनि, इहे स्मार्ट कम ईअं ई आहिनि, ईअं ई कजनि तॾहिं सुठे नमूने सां माण्हू सर्वाइव करे सघे। स्मार्ट कम जेके आहिनि त उहे करणु घुरिजनि। जी जी डॉक्टर साहब, तव्हां ॿुधायो ही वैक्सीनेशन जे लाइ त ही ॿारनि में जेके अॼुकल्ह कराइनि पिया, ऐं कहिड़ियूं कराइणु खपनि, ही जेका मौसम पई हले? अॼु ॿारनि में वैक्सीनेशन जंहिंखे असां बचा जा हिफ़ाज़ती टीका चवंदा आहियूं, ही तमामु घणा अहम आहिनि। छाकाणि त असां जंहिं मुआशिरे में रहूं था त उते रोज़मर्रा जी ज़िंदगी में असांखे मुख़्तलिफ़ वायरस ऐं बैक्टीरिया जा जेके इन्फेक्शन आहिनि उनजो सामनो रहे थो न। त उनखे बचाव जे लाइ अलाह साईं कुदरती असांजे जिस्म में हिकिड़ो क़ुव्वत मुदाफ़ियत जो सिस्टम रखियो आहे, जेको कुदरती तौरु माना जेके बि जरासीम आहिनि उन्हनि सां असांखे बचाए थो, उन्हनि सां मुक़ाबिलो करे थो। पर तंहिं हूंदे बि माना रिसर्च कई हुई, ॾिठो वियो त माना उहो सिर्फ़ु सिस्टम काफ़ी न आहे। त उन सिस्टम खे, कुदरत जी सिस्टम खे बूस्टअप करण जे लाइ जेको आहे सो असांजी पाकिस्तान में माना 1978 में जेको आहे सो वैक्सीनेशन सिस्टम लागू कयो वियो, जेको तमामु घणनि बीमारियुनि खां बचाव जे लाइ जेको आहे सो ॿारनि खे उमिरि जे मुख़्तलिफ़ हिसनि में जेको आहे असां हिफ़ाज़ती टीका लॻाईंदासीं त ॿार उन्हनि काफ़ी मूज़ी मर्ज़नि खां जेको आहे सो बची सघे थो। सही, बिल्कुलु। ऐं कहिड़ा वैक्सीन यानी कराइणु घुरिजनि? असां वटि ॿारनि में जेके आम बीमारियूं आहिनि, जीअं TB आहे, जीअं उरड़ी आहे,
नमूनिया आहे, हेपेटाइटिस बी आहे, टिटेनस आहे ऐं टाइफाइड आहे। इन सभिनि जूं वैक्सीन असां वटि मौजूदु आहिनि ऐं असांखे त अलाह साईं जो शुक्र अदा करणु खपे त ही जेके बि वैक्सीन आहिनि असांखे गवर्नमेंट फ्री ऑफ कास्ट जेको आहे सो प्रोवाइड करे थी, मुहैया करे थी। न त हिकिड़ो चङो भलो माण्हू जेको अफोर्डिंग माण्हू हुजे, जंहिंजी सैलरी 1 लाख खां मथे हुजे, उहो बि इहे हिफ़ाज़ती टीका प्राइवेट बर्दाश्त नथो करे सघे, अफोर्ड नथो करे सघे। इहा त असांजी ख़ुशकिस्मती आहे त हीअ असांखे सभु गवर्नमेंट असांखे फ्री ऑफ कास्ट ॾिए थी। सही, बिल्कुलु तव्हां सही चयो डॉक्टर साहब। असां इहा ॻाल्हि कंटिन्यू रखूं था। असांजे प्रोग्राम में थियो आहे ब्रेक जो टाइम। जे त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां सां वञूं नंढड़ी साई ते। मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु नवनि रंगनि सां, नवनि महिमाननि सां, नई जुस्तजू सां ऐं नयनि उमेदुनि सां। जीअं त नाज़रीन मां उमेद थी कयां त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं असांजे प्रोग्राम में स्पेशल महिमान असांजा हमेशह वांगुरु असां सां गॾु आहिनि, तव्हां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल बि ॿुधी रहिया हूंदा। जीअं त प्रोफेसर मदद अली साहब, तव्हां ॿुधायो जेको तव्हांजो रोज़गार आहे ही नौजवाननि जो, इन लाइ ॿुधायो कि तव्हां उन लाइ कुझु कमु पिया कयो। हा जी, मां 14 अगस्त खां वठी हिकिड़ो प्लान पंहिंजे ज़हन में ॾिनो। हूं त काफ़ी मुंहिंजूं सोशल एक्टिविटीज़ आहिनि काफ़ी, ऐं हाणे मूं चयो उनखे वधीक फ़ाल कीअं कजे। एज़ अ टीचर, एज़ अ प्रोफेसर थी करे मूं प्लान कयो त छो न नंढो कारोबार को शुरू कजे जंहिंमें नौजवाननि खे बि जेको आहे सो रोज़गार मिले ऐं मुंहिंजी बि थोरी घणी अर्निंग थी वञे। छो त सरकारी मुलाज़िम जेको आहे न दी, उहो हैंड टू माउथ आहे। अगरि पंहिंजी एक्स्ट्रा एक्टिविटीज़ करे थो त उन में को हर्ज कोन्हे। मूं उन्हनि सभु शयुनि खे पोइ ते पुठी करे ऐं हिमत कई। पहिरियां हिकिड़ो नेमत स्वीट नाले सां हिकिड़ो स्वीट शॉप, स्वीट एंड निमको शॉप खोलियो, जिथे मूं 3 नौजवान पहिरियां रोज़गार सां उते लॻाया। कारीगर, 2 हेल्पर ऐं ॿियो हिकिड़ो सेल्समैन हुयो। माना हेल्पर में हिकिड़ो सेल्समैन बि हुयो। 3 माण्हू रोज़गार में लॻाया ऐं उन्हनि खे रिहाइश ॾिनी पंहिंजे तरफ़ां। ॻोठां आया, को किथां को किथां। उन खां पोइ वरी उन में मूं थोरो ॾिठो त फ़ाइदो थिए पियो ऐं सर्विस बि सही आहे, मां बि ईज़ीली करे सघां थो। वरी पोइ मूं प्लान कयो त भला छो न इनखे वरी ॿियो शॉप खोलिजे। वरी इन ई नाले सां नेमत शॉप 2 वरी मूं हिते हैदराबाद में ई लॉन्च कयो। उते बि 3 माण्हू मूं एडजस्ट कया आहिनि। 6 माण्हू हींअर एडजस्ट कया आहिनि मूं, जेके रहनि बि था, माना बेरोज़गार हुया, उन्हनि खे रोज़गार सां लॻायो, पंहिंजी बि जेका सो पंहिंजी बि अर्निंग थी। हाणे इहो सभु कुझु करण जो मक़सदु इहो आहे त हिकु त असांजे महले गलियुनि में इहा बि माण्हुनि खे ख़बर पई भाई प्रोफेसर थी करे बि हिकिड़ो शॉप ते बीठो आहे, माना ईगो नथो करे, सिंपल लाइफ गुज़ारे थो। माना उन्हनि जे लाइ जेके यूनिवर्सिटियुनि खां पढ़ी अची बेरोज़गार वतन पिया धिका खाईंदा, उन्हनि खे पेरेंट्स चयो त ॾिसो हिकिड़ो प्रोफेसर आहे, सुठी अर्निंग बि हूंदी आहे, पर उनजे बावजूदि बि हू महिनत करे पियो, पार्ट टाइम करे पियो, तव्हां कयो। पोइ उन रीस सुठी शइ आहे। काफ़ी नौजवाननि इस्त्री जा दुकान खोलिया आहिनि, ड्राई क्लीनर जा शॉप खोलिया आहिनि, कुझु ॿिया ज़हन उन्हनि जो माना तयारु थी पियो त कयूं असां। केतिरो भला बेरोज़गार रहंदासीं, छो त घर घर में 2-3 नौजवान अवेलेबल आहिनि हींअर जेको हा ज़रूरु अधी हूंदा, दुनिया हूंदा ज़रूरु। मूंसां हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई चईसीं, मां इस्लामाबाद में हुउसि, उते डिप्टी सेक्रेटरी बि इहे कारोबार कनि था शाम जो। डिप्टी सेक्रेटरीज़, एसओज़, सुप्रीडेंट जेके आहिनि सो उहे बिज़नेस इहो शाम जो कनि था, फूड वारो। इहो त माना हिकिड़ी कैश अर्निंग आहे न, ऐं ज़रूरत बि आहे हर घर जी हींअर। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त नौजवान हौसले खां कमु वठनि, सम्झदारी खां कमु वठनि, ऐं कंहिं बि कम में जेको सो एब न सम्झनि। को बि कमु एब में शामिलु न थिए। इवन मज़दूरी अगरि मिले थी न, अलाह साईं असांखे हथ पेर दिमाग़ अखियूं ॾिनियूं आहिनि, इहे करोड़नि जा पार्ट्स आहिनि, असां यूज़ कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केॾी सिंपल लाइफ गुज़रंदा, कारोबार बि कंदा हुया, माना हर क़िस्म जो। उन खां वधीक माना दुनिया में कहिड़ी असांखे हौसला एग्ज़ाम्पल्स आहिनि। सो नौजवान इन खे ॻाल्हियुनि खे सम्झनि, रुॻो पेरेंट्स ते बोझ न हुजनि।
ही ज़मानो चमक दमक जो आहे ज़रूरु, पर उनखे सम्झी हलनि। चमक दमक तॾहिं रहंदी जॾहिं हू महिनत कंदा। हा बिल्कुलु। महिनत खां बग़ैर त इहा शइ मेंटेन नथी थी सघे न। सही। मुंहिंजो इहो नौजवाननि खे मैसेज आहे त तव्हां पेरेंट्स जा ॿांह ॿेली थियो, पेरेंट्स जी हेल्प कयो, पंहिंजे पेरनि ते बीहो। पेरेंट्स केतिरा रहंदा? मुंहिंजा वालदेन हुया वफ़ात करे विया, मदर बि वफ़ात करे विया, फादर बि। ॿाहिरि आहिनि, सभु को पंहिंजनि कमनि कारनि सां सभु को पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो। त पंहिंजे पेरनि ते बीहजे, हिमत कनि नौजवान, अॻिते अचनि। अगरि उन्हनि खे किथे दिक़त आहे, हैदराबाद में रिहाइश ॾियण लाइ मां तयारु आहियां। मुंहिंजो फैसिलिटेशन सेंटर आहे अल्हम्दुलिल्लाह। मूं गुज़िरियल 3.5 सालनि खां इहो मूं लॉन्च कयो आहे फ्री ऑफ कास्ट। इलाज वास्ते, इंटरव्यू वास्ते, टेस्ट एडमिशन वास्ते नौजवान अचनि था, उनखे फ्री। लाइब्रेरी, पब्लिक लाइब्रेरी मूं सभ खां पहिरियों क़ाइमु कई। उन महले में लाइब्रेरी न हुई, ॿार हेॾे दाऊद पोटरा या परे अचनि पिया। सभ खां पहिरियों मूं स्टेप लाइब्रेरी जो वरितो, उहो बि फ्री ऑफ कास्ट आहे अल्हम्दुलिल्लाह। लाइब्रेरी जो अलॻि सेटअप आहे मुंहिंजो, फैसिलिटेशन जो अलॻि आहे, किचन अलॻि आहे, पाणी बिजली गैस सभु सहूलियतूं मां पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे ज़ात जे तरफ़ां। मूं कंहिंखां डोनेशन न वरितो आहे रुपयो बि। हिकिड़ो थींदो आहे न, थी सघे कंहिं NGOs खां वठंदो हुजे, न थी। मां चवां थो पंहिंजी हयाती में मां कुझु करे वञा। छो त पोयां त कुल बि पढ़नि अलाए न पढ़नि या छा बि थिए, पंहिंजी ज़िंदगी में जेको माण्हू सदको ॾींदो न उहो क़बूल हूंदो। त मुंहिंजो वियन इहो आहे, नौजवान अचनि अॻिते, असां उन्हनि जा भर जला थींदासीं। हैदराबाद में जी 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 इहो फेसबुक ते बि रखियो हुयो। ॿुधी रहिया आहिनि नाज़रीन असांजा जेके अहिड़ा नौजवान आहिनि जेके बेरोज़गार आहिनि, कुझु नथा करे सघनि, शहरनि में नथा रही सघनि, त उहे तव्हांजो जेको मैसेज आहे ॿुधी रहिया आहिनि। इंशाअल्लाह तव्हां सां ताउन कंदा। ऐं मां एप्रिशिएट कंदसि त इहा सुठी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे त पाण सिंध जे नौजवाननि लाइ तव्हां एतिरो सोचो था, एतिरो कयो था। ऐं डॉक्टर साहिबु मां तव्हां खां पुछंदसि त जेके ॿारनि खे ई वैक्सीन लॻनि था, टुका लॻनि था, इहे नुक़सानकार केतिरा आहिनि ॿारनि लाइ? अदी ही जेके ॿारनि खे हिफ़ाज़त जी टुका आहिनि, इन्हनि मां कंहिं बि क़िस्म जो को बि नुक़सानु कोन्हे। ठीकु आहे। असां सभु ॿारनि खे जेके पैदाइश खां वठी मुख़्तलिफ़ उमिरियुनि ताईं माना मुख़्तलिफ़ शेड्यूल आहिनि, उन में असां टुका लॻाए सघूं था। हिकिड़ा माण्हुनि जा हिकिड़ा मिथ हूंदा आहिनि, टुको लॻंदो पोइ बुखार थी वेंदो, ही पोइ टुको लॻंदो आहे, पोइ हुनखे टुको लॻो त पोइ हुनखे झटको थी वियो, हीअ त ॿारु सफ़ा कमज़ोर आहे, हिनखे कीअं टुको लॻंदो, हिनखे दस्त आहिनि, हिन में न। त इहे मिथ आहिनि, कुझु बि कोन्हे। नॉर्मल जीअं ॿारु आहे, हर को ॿारु उन में कुझु जेके आहिनि सो प्री कॉशन्स आहिनि, कुझु प्री रिक्विज़िट हूंदियूं आहिनि जंहिंमें असां थोरो एहतियात कंदा आहियूं, या कुझु सिर्फ़ु कंडीशन आहिनि जंहिंमें असां हुनखे नथा लॻाए सघूं। जीअं मिसाल हिकिड़ो ॿारु आहे जंहिंखे कंहिं टुके खां एलर्जी आहे, त पोइ असां उन ॿार खे टुके खां जेको आहे सो माना इस्तेसना ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं ठीकु आहे। को ॿारु आहे जंहिंखे टुके जे करे झटको थी वियो आहे, त उन जे करे, या को ॿारु आहे जंहिंखे तमामु घणो तेज़ बुखार आहे, पर हुनजो शेड्यूल आहे त बसि सुभाणे टुको लॻंदो, पोइ उहो बुखार थोरो बहितर थी वञे त उहो वरी टुको लॻाए सघे थो। पर कंहिं बि सूरत में असां चऊं त न हीअ बीमारी आहे, हिनखे टुको न लॻाए। इवन मुख़्तलिफ़ ॿार जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि, कंहिंखे दिलि जी बीमारी आहे, कंहिंखे गुर्दे जी बीमारी आहे, कंहिंखे फिफड़ जी बीमारी, उहे बि पंहिंजे शेड्यूल जे मुताबिक़ टुका लॻाए सघनि था। उन में का बि जेको आहे सो ॿार खे तकलीफ़ न ईंदी, ऐं उन टुके जे करे ॿार जी बीमारी में का बि वाधि न ईंदी। ठीकु आहे। हालांकि जेके ॿार मुख़्तलिफ़ सिस्टमिक डिज़ीज़ में माना हूंदा आहिनि, इनवॉल्व हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ त तमामु घणो बहितरु आहे, छाकाणि त हू पहिरियां ई हुन बीमारी जे करे एतिरा कमज़ोर थी वेंदा आहिनि जो हुनजी क़ुवत मुदाफ़ियत एतिरी न हूंदी आहे जो हिकु आम नंढिड़े जरासीम खे पंहिंजे पाण खे बचाए। त उन्हनि जे लाइ त माना हीउ तमामु घणो अहम आहे। बसि कुझु माना कंडीशन आहिनि जंहिंमें असां चवंदा आहियूं त थोरो एहतियात करे, या को जेकॾहिं टुको मिस बि थी थो वञे त पोइ वरी माण्हू ॿियो अॻियो लॻराए। सही। वरी घणनि माण्हुनि खे हूंदा आहिनि इहे त मतां इहो को कुझु तकलीफ़ ॾिए या कुझु अहिड़ा कॉन्सेप्ट हूंदा आहिनि दिमाग़ में। हाणे ॾिसो न, हिन महिल दुनिया जेको आहे सो जदीद टेक्नोलॉजी दौरु आहे, गूगल जो दौरु आहे। हिन महिल जेको माण्हू माना सम्झो त असांजा ॿार जेके 2nd 3rd क्लास में पढ़ंदा, उहे बि जेको आहे सो नेट यूज़ कनि था। ठीकु आहे न। हीउ असांजो जेको मुआशिरो आहे, जंहिं बि माण्हू खे जेकॾहिं का अहिड़ा ख़दशा आहिनि, ख़्याल आहिनि, त हू सर्च करे सघे थो, हू माना कंहिंखां रहनुमाई वठी सघे थो। त जीअं माना काफ़ी टाइम खां ॾिसो त माना जीअं पोलियो जी असांजी वैक्सीन आहे, ॾिसो हाणे पोलियो जेका बीमारी आहे उनजो को इलाजु कोन्हे। ठीकु आहे। हिकिड़ो चकर ज़िंदगी में पोलियो कंहिंखे थी वियो, माना हू सॼी ज़िंदगी अपाहिज थी वेंदो, हू डिसेबल थी वेंदो, हू वीचारो लाचार थी वेंदो। पर उनजो ॾिसो केॾो माना आसान
जेको आहे सो प्रिवेंशन आहे, एहतियात आहे। सिर्फ़ु टुका उहे बि गवर्नमेंट असांजे घरनि में अची करे लॻाए माना ॿारनि खे फुड़ा पियारनि था। उन जी जेका वरी इंजेक्टेबल वैक्सीन आहे उहा असांजे नज़दीकी वैक्सीनेशन सेंटर ते हर वक़्तु अवेलेबल आहे। असां थोरी रगो तकलीफ़ करे ओसि ताईं वञूं, पंहिंजा प्यारनि बचड़नि खे जेको आहे सो टुका लॻायूं। ॾिसो हिकिड़ी नंढड़ी बीमारी का बि मिसाल मलेरिया जो मिसाल वठो, उहा बि माना जेकॾहिं बीमारी आहे त बच्चो केॾी तकलीफ़ में थो अचे, पीउ माउ केॾो परेशान थो थिए, सॼो घर परेशान थो थी वञे। हालांकि हीअ त हिकिड़ी नंढड़ी आहे। ऐं पोलियो त माना अहिड़ी बीमारी आहे जेकॾहिं ज़िंदगी भर माना पीउ माउ लाइ रोग, ॿार जी ज़िंदगी सफ़ा तबाह, ऐं माना सम्झ त हक़ारत जे नज़र सां ॾिठो वेंदो आहे। माना सोसाइटी में बि हुनखे ॼणो वीचारो हक़ारत जे नज़र सां ॾिठो वञे। जी बिल्कुलु। प्रोफेसर मदद अली जतियाल साहब, तव्हां ॿुधायो जेके ॿारड़ा नंढड़ा आहिनि उहे बि समाजी बुराइनि ॾे पिया वञनि या वॾा ॿार आहिनि उहे बि वञनि पिया, हिन जा छा सबब आहिनि? तमामु सुठो सुवालु आहे जेको हिन चवंदा मुआशिरे जो असरु ॾाढो ॿार ते थिए थो। घर त पंहिंजी जॻह ते आहे, घर जो त पहिरियां असरु घर जो आहे। घर में जेका एक्टिविटीज़ थींदी ॿार उहो उनखे फॉलो करे थो फस्ट ऑफ ऑल। उन खां पोइ वरी जीअं गली महले में निकिरे थो वञा दूर दराज़ वञे थो, पोइ जेको माहौल ॾिसे थो, माहौल इहो आहे त समाजी बुरायूं दुनिया जे हर मुल्क में आहिनि, पर जेके थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि ख़ासि करे उते थोरी गुरबत बि आहे, बेरोज़गारी बि आहे, ॿिया बि घणा मसइला मसाइल आहिनि जंहिंजे करे माना इहे समाजी बुरायूं तमामु घणियूं आहिनि। सम्झदारी घटि थी वञे, शऊर घटि आहे। शऊर ईंदो आहे इल्म सां। जॾहिं मुआशिरे में सही इल्मु न पहुचंदो त शऊर न ईंदो। हीअ घर घर जी कहाणी आहे। सो शऊर तालीम सां ईंदो। हाणे शऊर नथो अचे, ॿार जेको हुनखे ॻाल्हि सम्झ में अचे थी, जेको फ्रेंड हुनखे मिले थो, जेको माहौल ॾिसे थो न उनखे जल्दी, जीअं ॾिसो टिक टॉक जो माहौल अची वियो त घर घर में हर माण्हू टिक टॉक ठाहिणु शुरू थी वियो। जीअं डॉक्टर साहिबु चयो त जदीद दौरु आहे, जदीद दौर जा बि असर आहिनि न। 2-3 दर्जे जो बि ॿार जेको आहे सो मोबाइल यूज़ करे थो जदीद, हाणे उहो बि असरु आहे। टिक टॉक ठाहिणु, फोटोग्राफी करणु, माना फज़ूल टाइम केतिरो वेस्ट करे थो। उहो कमु, उहो टाइम जेको आहे सो पंहिंजे एजुकेशन ते लॻाए सही, उहो पेरेंट्स ॾिसनि उन्हनि खे त असांजो ॿारु करे छा थो सॼो ॾींहुं। अगरि हू कंहिं फज़ूलियात में लॻल आहे, कंहिं नशे में लॻल आहे, छो त नशे वारियूं शयूं बि असांजे मुआशिरे में मौजूदु आहिनि। मूं चयो न जिते गुरबत हूंदी, जिते माना पोइते पियल इलाइक़ा हूंदा, उते इहे शयूं वजह इहे अची वञनि थियूं जंहिंजे करे इहे शयूं थियनि थियूं। त पेरेंट्स उन्हनि ते नज़र रखनि ख़ासि करे। पेरेंट्स चवंदा टीचर सुधारे ॿार असांजे खे। हाणे ज़्यादातर ॿार घर में थो रहे, ज़्यादातर ज़िमेवारी ॿार जीअं वालदेन ते आहे। टीचर वटि 3-4-5 कलाक वियो, उतां जेको लाइसेंस मिलिया, जेके सबक़ मिलिया पढ़िया, पर होली सोली त पेरेंट्स जी मथां ज़िमेदारी आहे। हाणे पेरेंट्स वरी चवंदा त मुल्क जी जेका हुक्मरानी सही न पई थिए, हीअं थो थिए। फॉल्ट आहिनि, हुक्मरानी में बि फॉल्ट आहिनि, असांजी हिन में एजुकेशन टीचर्स में बि फॉल्ट आहिनि, पर ज़्यादा ज़िमेवारी पंहिंजी औलाद जी पंहिंजे वालदेन ते आहे। हू ॾिसनि था, वॉच कनि था, उन ते नज़र रखनि। नज़र न रखंदा न त हींअर रुझान ॾाढो ख़राबु पियो थिए थी। अगरि हींअर सिलो पाइज़न आहे न हिकिड़े क़िस्म जो, अॻिते हली जॾहिं इहे ॿार वधिया ऐं फुली थी विया। असांजो हिकिड़े भरिसां ॻोठु आहे अदी, उते हींअर नशे वारियूं शयूं ॾाढो असां लिख पढ़ कई। हाणे आइस ताईं ॿार लही आया आहिनि, आइस ताईं लही आया आहिनि। नंढा नंढा जेके ॿियूं पुड़ियूं नशे वारियूं ॿार बि कनि था। कोर्टुनि त ॾाढो उन ते नोटिस वरितो आहे, ऑर्डर्स बि कढिया आहिनि, प्रैक्टिकली उन ते कमु थिए न। हींअर बि मिलनि थियूं शयूं, पर हुकूमत जी त चवे थी, हुकूमत चवे थी त करायो थियनि, पर किथे न किथे मुंझारा आहिनि, किथे न किथे का मुश्किलातूं पेश थियनि थियूं। सो पेरेंट्स, मां चवंदुसि पेरेंट्स हिन ते ख़ासि तौर। सर इहो असांजी सॼी जेका सोसाइटी आहे, समाज, हिन में बि जेके आहिनि माण्हू इन निदारनि सां लागू, उन्हनि खे बि इन ते यानी कुझु एक्शन खणणु खपे त इन्हनि बुराइनि खां उहे ॿारड़ा बची सघनि, ऐं जेके आइस आहे या अहिड़ा नशा या ॿियूं बीमारियूं उन्हनि खे ख़तमु करणु लाज़मी उन्हनि जूं ज़िमेवारियूं आहिनि। जी जी बिल्कुलु। हर इदारे जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। मां टीचर आहियां, मां न पढ़ंदुसि, मूंखे ज़मीर मलामत कंदो। हर माण्हू पंहिंजो, डॉक्टर साहब पंहिंजी फील्ड में। बिल्कुलु तव्हां सही चयो, बिल्कुलु सुठी ॻाल्हि। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां सां वञूं नंढड़ी साई ते।
नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन हमेशह जी आहे, अॼु बि असांजे प्रोग्राम में स्पेशल ऐं ज़हीन महिमान असां सां गॾु आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। सो मां डॉक्टर साहब बि तव्हां खां पुछंदसि त जेके ॿार कमज़ोर आहिनि छा उन्हनि खे बि इहे वैक्सीनेशन कराइणु घुरिजनि? जी यदि जेके कमज़ोर ॿार आहिनि उहे माना दिफ़ाई तरीक़े सां जेको आहे सो तमामु घणो जेको आहे सो आम नॉर्मल सिहतमंद ॿार जे मुक़ाबले में पोइते हूंदा आहिनि। माना हुनजी जेका डिफेंस मैकेनिज़म आहे, जेको क़ुवत मुदाफ़ियत आहे, उहो आम ॿार जे भेट में तमामु घणो घटि हूंदो आहे। उन्हनि खे त तमामु पहिरियां ई माना प्रिफरेंस बेसिस ते जेको आहे सो हुनखे वैक्सीन लॻाइणु खपे, छाकाणि त जेके कुझु कमज़ोर ॿार आहिनि उहे ॿियनि ॿारनि जे मुक़ाबले में वधीक बीमारियूं थियणु, उन्हनि में बीमारियूं थियण जा सबबु हूंदा आहिनि। त उन्हनि खे त माना कंहिं बि सूरत में माना वैक्सीन खां परे नथो रखी सघिजे, उन्हनि खे त वैक्सीन लाज़मी लॻाइबी। सही। ऐं ॿियो डॉक्टर साहब अॼुकल्ह जेके मौसमी बीमारियूं आहिनि उन्हनि जो थोरो ॿुधायो त कहिड़ियूं आहिनि? हाणे जीअं जीअं मौसम चेंज थींदियूं आहिनि त पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी जेको आहे सो इंसिडेंस वधंदा आहिनि। जीअं हिन महिल मौसम चेंज थिए पई त हिन महिल ॿारनि में फ्लू आहे, नज़लो ज़ुकाम आहे, ऐं बाक़ी जेको आहे सो लूज़ माना मोशन आहिनि, नमूनिया आहे, इहे जेके आहिनि सो तमामु घणा माना हिन मौसम में थियनि पिया। ख़ासि करे नमूनिया, नज़लो ज़ुकाम आहे, फ्लू आहे, इहे नंढनि ॿारनि खां वठी वॾनि सभिनी ॿारनि सां। ऐं वायरल इन्फेक्शन आहिनि घर में, जेकॾहिं को हिकिड़ो वॾो मेंबर माना इन्वॉल्व थी थो वञे त हुनजे खंघण सां, हुनजे छिकुंजण सां पोइ जेके नंढा ॿार आहिनि जंहिंजो क़ुवत मुदाफ़ियत सिस्टम जेको आहे सो थोरो घटि आहे त उहो जल्दी उन जेको आहे सो चकर में अची था वञनि, छाकाणि त हुनजो जेको स्प्रेड थियण जो सबबु हूंदो आहे। जीअं माना छिक ॾिनी, हाणे जेके माण्हू वेठा आहियूं असां हिते हुन सभिनि ॾे विया, पोइ जंहिंजो सिस्टम स्ट्रांग हूंदो उहो त हुन सां मुक़ाबिलो करे वेंदो, पर जेको कमज़ोर हूंदो उनखे वरी थी वेंदो। त हिकिड़े ॿार खे थींदो त घर में 4 ॿार हूंदा, 4 भाउ भेण हूंदा, न सभिनि खे थी वेंदो आहे। इन जा सबब कहिड़ा आहिनि डॉक्टर साहब? इन जा सबब इहे आहिनि त जॾहिं बि मौसम वग़ैरह चेंज थिए थी न, त मिसाल हिकदमि सां गर्मी आहे, वरी सर्दी थी वञे थी, त मुख़्तलिफ़ वायरस ऐं मुख़्तलिफ़ बैक्टीरिया जेके आहिनि हुननि जो हिकिड़ो ख़ासि माहौल में हुननि जी ग्रोथ थींदी आहे। त हीअ मिसाल कुझु जरासीम हूंदा आहिनि जेके गर्मी में तमामु घणो हुनजी ग्रोथ थींदी आहे, माना जल्दी जेको आहे सो अटैक कंदा आहिनि, तमामु घणा थींदा आहिनि। कुझु हूंदा आहिनि जेके सर्दी में थींदा आहिनि, ऐं हीअ जेके मौसम चेंज वारा आहिनि इन में ज़्यादातर जेके वायरल इन्फेक्शन आहिनि उहे माना जेको आहे सो वधीक थींदा आहिनि। सही सही। ऐं डॉक्टर साहब इन जे बचाव जा कहिड़ा सबब आहिनि के वैक्सीनेशन आहिनि या हाणे इन में सो कुझु बीमारियूं आहिनि जेके वैक्सीनेशन, मिसाल जेकॾहिं असां वटि इन्फ्लुएंज़ा वैक्सीन आहे, जंहिं ॿार खे निमोकोकल वैक्सीन आहे, त जेकॾहिं अहिड़े माहौल में हू अची वञनि था त हू उन खां बचाव थी वेंदो उन ॿारनि जे मुक़ाबले में जेके ॿार अनवैक्सीनेटेड आहिनि। ॿियो हीअं आहे त माना कुझु पाण खे पर्सनल माना असांखे प्रिकॉशन वठणा पवंदा आहिनि। जीअं मूंखे नज़लो ज़ुकाम आहे, मां मास्क पाए छॾियां, ठीकु आहे, त उहो ॿिए ॾे न वेंदो। या जेकॾहिं मास्क न आहे त माण्हू को रुमाल आहे, को टिशू आहे, माण्हू ॾेई छॾे पंहिंजे हथनि सां, ठीकु आहे न। ईअं न त हाणे 5 माण्हू वेठा आहिनि, मूंखे छिक आई, उन सभिनि जे साम्हूं ॾिनो, सभिनि जे साम्हूं मां खंघंदुसि, त माना मां डेलीबरेटली उन्हनि खे जेको आहे सो उहो जरासीम ट्रांसफ़र कयो आहे। त छाकाणि त ॾिसो अञा काफ़ी बीमारियूं आहिनि जिन जी वैक्सीनेशन न आहे, पर उन जी जेकॾहिं थोरी बि असां कोशिशि कयूं त असां पंहिंजो पाण खे बि बचाए सघूं था, पंहिंजे बचड़नि खे बि बचाए सघूं था। बिल्कुलु सुठी ॻाल्हि असांजा नाज़रीन बि ॿुधी रहिया हूंदा। ऐं प्रोफेसर मदद अली झतियाल साहिबु, तव्हां त जे तालीम जा सरवाण आहियो, जेके उस्ताद हूंदो आहे, पीउ माउ खां बि उनखे वधीक दर्जो हूंदो आहे, तव्हां ॿुधायो त हीअ जेके अॼुकल्ह जा ॿार आहिनि हीअ तालीम खां छो पिया परे भॼनि, इन छा सबब आहिनि? मूं अॼु साजो अर्ज़ु कयो न त माहौल वॾो असरु करे थो। जी जी। हाणे माहौल में जेका शयूं ॾिसनि था, हाणे माण्हुनि जो जेको फोकस घणो आहे त भई पढ़ूं त असांखे नौकिरी मिले, हालांकि ईअं न आहे। माण्हुनि जो ज़हन ईअं ठहियलु आहे, हिकिड़ो माइंड सेट आहे भई ॿार पढ़े त असांखे सुठी नौकिरी मिले, कान। हाणे सभिनी खे त सुठी नौकिरी या नौकिरी त न मिलंदी, माना माण्हुनि जो ज़हन आहे त नौकर थियूं। पर तालीम ईअं आहे त तव्हां शऊर वठी दुनिया में अहिड़ा कमु कयो जो मुल्क जो नालो बि रोशन थिए, पंहिंजो बि नालो रोशन थिए, दुनिया में ख़बर पए त हीउ माण्हू बि कुझु किरदारु अदा करे। तालीम जो मक़सदु इहो आहे। हाणे मक़सदु असां ॿियो वरितो आहे त पोइ ॿार बि दिलचस्पी घटि था वठनि, भई नौकिरी न आहे, मां न पढ़ंदुसि,
बाबा छा कंदे भला तूं पढ़ंदे न मज़दूरी कंदे मज़दूरी बि न कंदुसि मां सही ऐं मुंहिंजे हिकिड़े ॻोठ जो हुया 4 पुट हिकु हारी फार्मर खे जी, जी। उहे पढ़िया कंहिं इंटर कई कंहिं ग्रेजुएशन कई पोइ पीउ खे वालसा पोड़ो थियो उन्हनि जो कमु न पिया करनि बाबा मां पढ़ियो लिखियो आहियां मां को डर हणां मां जेको आहे वञी तगारी खणां मां इंटर पास सही। आहियां BA पास आहियां ग्रेजुएट माण्हू छा चवंदा माना तुंहिंजी गिला कंदा पढ़िया लिखिया ॿार पीउ सां वतनि था ॿनी ते कमु कनि असां सही। हू वाल उन्हनि खे चवे बाबा मां कमज़ोर थी चुको आहियां मूंखां हाणे इहो कोडर जो कमु नथो थिए तव्हां न कंदो त घर जो गाॾो कीअं हलंदो सही मां त सफ़ा हाणे खटिजी भेड़ो थींदुसि सो इन करे बहितर आहे जेसिताईं तव्हांखे रोज़गार मिले तेसिताईं तव्हां कम में मूंसां ॿांह ॿेली थियो ताकी घर जो गाॾो त हले न सही त रुझान करिणो पवंदो इहा समझदारी अहिड़ा लेक्चर्स ही जीअं सुबुह महिराण प्रोग्राम आहे या ॿिया चैनल्स आहिनि ख़ासि करे मां हिते ॾिसंदो आहियां महिराण टेलीविज़न जो त इन ते घणो समाज जी इशूज़ ते तालीम ते सही, सिहत सही। ते तमामु घणो कमु करे पई महिराण बिल्कुलु टेलीविज़न ऐं प्रोफेसर शुरू साहब खां। जेके असांजे माना नौजवान आहिनि या ॿार पढ़नि पिया तालीम पिया हासिल कनि उन्हनि में कैरियर काउंसलिंग जी केतिरी ज़रूरत आहे उन्हनि में थियणु घुरिजे हा अॼु तमामु घणी आहे तव्हां इंडिया जी तरक़ी जो राज़ इहो अथव कैरियर काउंसलिंग सही त तमामु घणी शुरू खां वठी आहे हींअर त अञा तमामु घणी आहे सही जेसिताईं इहा न थींदी हिते अहिड़ी क़िस्म जा हिकिड़ा इंस्टीट्यूट खोलिया वञनि हिते बिल्कुलु जेके ग्रेजुएट ॿार आहिनि या इंटर जी, जी, पढ़नि था उन्हनि जे लाइ सेपरेट इंस्टीट्यूट हुजनि सही हुकूमत खे घुरिजे त अहिड़े क़िस्म जा इंस्टीट्यूट हर डिस्ट्रिक्ट में क़ाइमु करे जिते फ्री ऑफ कास्ट कैरियर काउंसलिंग थिए जी जी बिल्कुलु उन्हनि जी ज़हन साज़ी थिए ऐं उन सां घणो फ़ाइदो हाणे पइजी उन्हनि सघे खे ख़बर थी पए त असां छा था घणो करणु चाहियूं फ़ाइदो छा था पइजी पढ़णु सघे चाहियूं छो त महले गली में कैरियर काउंसलिंग न आहे उते सही। नेगेटिव माण्हू बि आहिनि पॉज़िटिव हिकिड़ो माण्हू हूंदो न जी जी त उते तव्हांखे जेको 99 माण्हू नेगेटिव बि मिलंदा सही हू चवंदो हीअं कर हू चवंदो माना रुॻो मशवरा ॾियण वारा असांजी सोसाइटी में घणा आहिनि सही जंहिंखां पुछूं तव्हांखे रुॻो मशवरा ॾींदा सही अमलनि त कुझु का शइ नज़र अचे जी 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 तव्हां बिल्कुलु सही चओ त कैरियर काउंसलिंग थींदी त तमामु उन्हनि खे ज़रूरी आहे इंस्टीट्यूट क़ाइमु हा, थियणु त हिन जा घुरिजनि इंस्टीट्यूट हंगामी हुजनि। बुनियादनि ते मां अर्ज़ु सही। कंदुसि त हंगामी बुनियादनि ते हर डिस्ट्रिक्ट में सही तहसील लेवल ते बि हुजनि छो त पॉपुलेशन तमामु घणी आहे असांजी ख़ासि करे मेल फीमेल ते त घणी तवजह ॾिजे छो त सही। फीमेल हिकिड़ो कंहिं बि घर जो बैकबोन आहे न फीमेल बैकबोन आहे कंहिं बि कंट्री जो कंहिं बि क़ौम जो बैकबोन आहे फीमेल तरबियत याफ़्ता हूंदी फीमेल पढ़ी लिखी हूंदी त असांजा घर ऑटोमेटिकली रोशन थी वेंदा सही इन ते तवजह ॾिनी वञे सर अलाह करे ईअं ई थिए ऐं ईअं ई कैरियर काउंसलिंग जी, जा जी इंस्टीट्यूट हा। हुजनि हर सिटी में हुजनि त ॿारनि खे हा, ख़बर पए त जी। असां छा था थियणु जे चाहियूं रुॻो हुकूमत डॉक्टर इंजीनियर बि न नथी आहे करे सघे त आम माण्हू जिन खे अलाह साईं अरबें रुपया ॾिना आहिनि भला जी, जी, क़बर में जी। त केरु कोन खणी वेंदो सही हिते ख़र्चु कनि पंहिंजी ज़िंदगी में बिल्कुलु अहिड़ा इदारा गली महले में हर गली महले में सुठा माण्हू पैसे वारा रहनि था सही सही जे हिकिड़ो को ठाहे छॾींदा त केतिरो सवाबु मिलंदो हा प्रोफेसर साहब तालीम सां गॾु तरबियत केतिरी ज़रूरी आहे तरबियत खां सवाइ त को हल ई न आहे तरबियत शुरू थिए थी घर खां जेसिताईं ॿार जी तरबियत न आहे न उहा तालीम कम जी बि न आहे बिल्कुलु सही छो त बद इख़लाक़ ॿार भली केतिरो बि खणी PhD हुजे खणी MPhil हुजे या खणी BS हुजे बद इख़लाक़ ॿार किथे बि फिट नथो थिए सही मां रिसेंट हिकिड़ो मुंहिंजो एक्सपेरिमेंट थियो हिकिड़े हंधि मूं हाणे नौजवान खे जॉब में लॻारायो कंहिं दोस्त डायरेक्टर मुंहिंजो दोस्त हुनखे अर्ज़ु कयो बेरोज़गार आहे मैट्रिक कई अथई डिस्पेंसर जो कोर्स कयो अथई जी जी मां चयो हिनखे रोज़गार ॾियो हुन चयो साईं तव्हां चओ था त ठीकु आहे मां हाली डेली वेजिस ते हिनखे एडजस्ट कयां थो सही जीअं उहो नौजवान ॿिए ॾींहं ते वियो आहे उते जेको आहे सो वार्ड में ॿियनि सां अहिड़ी बदतमीज़ी अहिड़ो माहौल डायरेक्टर मूंखे फ़ोन कई चई साईं कहिड़ो माण्हू तव्हां मूंखे ॾिनो आहे सही हीअ अलाए छा थो सम्झे पाण खे माना हीअ माण्हू मूंखे खपे ई न हाणे ॾिसो तरबियत न आहे न सही। पढ़ियो त सही पर बद इख़लाक़ हूंदो ज़ुबान हुनजी सही न हूंदी हुनजी बिल्कुलु। चाल चलत ठीकु न हूंदी उहो किथे फिट थींदो सही उहो यानी घर में बि तरबियत फिट बि न must थींदो आहे। हा मस्ट आहे दी उन खां सवाइ कुझु सही हा डॉक्टर साहब ही जेके ॿार आहिनि उन्हनि में ग़िज़ा जी कमी जा छा सबब आहिनि अॼु ॿारनि में जेके ग़िज़ा जी कमी जा सबब आहिनि उहो सम्झो त ॿार जी पैदाइश खां वठी छॾींदा पर असां त ॿारनि जा डॉक्टर असां चवंदा आहियूं त माउ जॾहिं डॉक्टर उमेद साहब सां सवाल थिए खे कंटिन्यू था कयूं कॉल आहे त पाण वठूं हेलो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदी जी अदा तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो केरु आहियो किथां पिया ॻाल्हायो अल्लाह जी बादशाह अल्लाह जा लख करोड़ इंसान आहिनि हाला पुराणा खां पिनल भुटो थो ॻाल्हायां
जी जी अदा अदा तव्हां छा था चवणु चाहियो? हा साईं इम्तियाज़ सवेर पे ॻाल्हायो ॿारनि खे टुकनि लॻण जे लाइ। जी हाणे जी इहा ॻाल्हि ॾाढी बहितरीन तमामु सुठी वेठे कई आहे। हिकिड़ो 5 दर्जा पढ़ियल ॿहिराड़ी जो माण्हू आहियां। जी ॿारनि जी खे टुका थी पोलियो जा ॿिया टुका बि लॻायूं था, पर हिन जेके ॻाल्हियूं वेठियूं कयूं उन में अधु हुन में अंग्रेजी जा लफ़्ज़ इस्तेमालु कया ऐं पूरी हुनजी ॿोली सम्झी कोन सघे। सही पर जेकर थोरो एहतियात करे ॿहिराड़ी में 5 दर्जा इन जो शहर जो माण्हू त आम हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू आहे, उहो त बिल्कुलु टुका बढ़ाए वञे थो, सभु कमु करे थो वञे। सही पर असांजे ॿहिराड़ी में नामुमकिन ॻाल्हि आहे, 90% सम्झो थिए ई कान थी। पर जेकर साईं हिनखे अदा आसान तव्हांजो सवाल कहिड़ो आहे? तव्हां छा था पुछणु चाहियो? त ॾाढो फ़ाइदो थियो। तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾियनि डॉक्टर साहब? तव्हां सवाल पुछो अदा। सवाल डॉक्टर साहिब खे रुॻो इहो त चवणु चाहियां त साईं तव्हांजी लैंग्वेज खे थोरो सिंधीअ में करियो त असीं हुनखे सम्झी सघूं। जी जी ठीकु आहे अदा ठीकु आहे। तव्हांखे सिंधी में ॿुधाइनि था डॉक्टर साहब। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में कॉल कई। जी डॉक्टर साहब महिरबानी अदा तव्हांजी कॉल करण जी। असां त तक़रीबन सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा, पर हिकिड़ो जेको लफ़्ज़ पोलियो आहे त हुनखे पोलियो ई चवंदासीं। जी जी वैक्सीनेशन त टुका टीबी आहे वैक्सीनेशन टुकनि जो बचा, इहो सभई सिंधी में त ॻाल्हायूं पिया। हिन में का अहिड़ो त अंग्रेजी जो लफ़्ज़ न आहे जेको माण्हू सम्झी न सघे। सही बहरहाल टुका जेके आहिनि, तव्हांजो सुवाल हो त ॿार की ग़िज़ा जी कमी जा सबब। असां चवंदा आहियूं त ॿार में ग़िज़ा जी कमी जा सबब ॿार जे पैदा थियण खां पहिरियों खां शुरू थियनि था। माना जॾहिं मां उमेद सां थिए थी, पेट सां थिए थी, त तॾहिं खां असांखे ॿार जी बि संभाल तॾहिं खां शुरू करणु खपे। ईअं न त बसि मां हाणे पेट सां थी वई, हाणे मुंहिंजो ॿारु सिहतमंद न। माउ खे मुख़्तलिफ़ जेके मुतवाज़न ग़िज़ा उहे माउ जे आराम जो ख़्यालु करिणो पवंदो। माउ खे जेके टुका लॻंदा, जेके पेट वारी माउ खे टुका लॻंदा आहिनि, जीअं टीटी वैक्सीन आहे, उहे लॻंदियूं आहिनि, उहे लाज़मी लॻाइनि। माउ जो रूटीन चेकअप हुजे त कंहिं शइ जी कमी पेशी त न आहे, माउ खे ब्लड प्रेशर त न आहे, माउ खे शुगर त कोन पई थिए, माउ खे जेको आहे सो को अहिड़ो इन्फेक्शन त नथो थिए जेको अंदरि वञी ॿार जी वाध वीज ते माना असरु अंदाज़ थिए। त जॾहिं माउ एक्सपेक्ट करे तॾहिं खां उनखे पंहिंजी ग़िज़ा जो ऐं पंहिंजे मेडिकल चेकअप जो ऐं पंहिंजी जेको आहे सो कमकार जेके रूट आहिनि उनजो तमामु घणो ख़्यालु करणु खपे। जे माउ कमज़ोर हूंदी त ऑटोमेटिकली ॿारु अंदरि माउ जे पेट में ई कमज़ोर थींदो। माउ खे जेकॾहिं ब्लड प्रेशर कंट्रोल में न हूंदो तॾहिं बि ॿार खे अंदरि रत जी सप्लाई न थींदी। रत जी सप्लाई न थींदी त ॿारु वाधवीज न कंदो। माउ खे जेकॾहिं शुगर आहे त उनजो बि डायरेक्ट ॿार ते अंदरि खां ई माना असरु थिए थो। त पहिरियों त जीअं माउ पेट सां थिए उनजी ग़िज़ा जो ख़्यालु कजे, उनजो वैक्सीनेशन आहे, उनजो जेको आहे सो चेकअप। उन खां पोइ ॿारु जीअं ई दुनिया में अचे थो त माउ हुनखे हेॾी तकलीफ़ुनि सां अंदरि पेट में पाले थी 9 महीना। उन खां पोइ माउ जेतिरो जल्द थी सघे पंहिंजो खीरु पीआरे। भली सीज़र माना ऑपरेशन थियल हुजे, नॉर्मल डिलीवरी हुजे, जेतिरो जल्द थी वञे। असां चवंदा आहियूं त जेकॾहिं पहिरें ई कलाक में ॿार खे माउ जो खीरु मिली वञे त उहो ॿार जे लाइ तमामु वॾी नेमत आहे। माना मुख़्तलिफ़ जेके जरासीम आहिनि उन्हनि खां बचा थी। भली उनखे 2 फुड़ा अचनि, 5 फुड़ा अचनि। हाणे असां वटि कॉन्सेप्ट हूंदो आहे त पहिरियां 2-3 ॾींहं माउ खे खीरु जेको ईंदो उहो त मेरो खीरु हूंदो आहे ऐं उहो काफ़ी माण्हू माना घटि मालूमात जे करे उहो डिस्कार्ड करे छॾींदा आहिनि, हारे छॾींदा। हालांकि उहो जेको पहिरियों 1-2 ॾींहं में माउ खे जेको खीरु ईंदो आहे हुनखे असां अंग्रेज़ी में कोलोस्ट्रम चवंदा आहियूं। उन में तमामु घणियूं प्रोटीन आहिनि, इम्यूनोग्लोबिन्स आहिनि ऐं उहो थोरी मक़दार में बि ॿार जे लाइ तमामु घणो फ़ाइदे वारो आहे। त उन खां पोइ माउ पंहिंजो खीरु अगरि सही तरीक़े सां 6 महीननि ताईं पीआरींदी त उहो ॿारु हिकिड़ी त उनजी वाधवीज सुठी थींदी, ॿियो त माना जेके काफ़ी इन्फेक्शन आहिनि उन्हनि खां बचाव थींदो, छाकाणि त माउ जे खीर में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एंटीबॉडीज़ हूंदियूं आहिनि जेके जरासीम सां विढ़ण जी ताक़त रखंदियूं आहिनि। ऐं वरी जीअं ॿारु 6 महीननि जो थिए पोइ वरी माउ पंहिंजे खीर सां गॾु हुनखे जेको आहे सो नरम ग़िज़ाऊं शुरू करे। पोइ जीअं खिचड़ी थी, दलियो थियो, सूजी जो हलवो थियो, पोइ उमिरि जे हिसाब सां ॿार जी उहा वाधवीज शुरू थिए। ॿार जीअं 10 महीननि जो थिए, थोरा ॾंद निकिरणु शुरू कनि त थोरो सख़्तु ग़िज़ा जेका ठोस ग़िज़ा हुजे, जंहिंखे ॿारु थोरो चॿारे सघे,
या उनखे असां मैश करे ॾियूं सही त उहो ॿारु त इहे बुनियादी अगरि इन्हनि शयुनि ते सिर्फ़ु असां तवजो ॾींदासीं न त माना 70 खां 80% ॿार अॻियां हली कंहिं बि ग़िज़ा जी कमी जो सबबु न थींदो। सही, ॾाढी सुहिणी ॻाल्हि, सुठी ॻाल्हि ऐं असांजूं भेनरूं माइरूं ॿुधी रहियूं हूंदियूं डॉक्टर साहिबु जेको तव्हां चई रहिया आहियो ऐं इनशाला हिन ते अमल बि कंदियूं त पोइ उन्हनि जा ॿारड़ा बि सिहतमंद रही सघंदा। जी त नाज़रीन, असां सां जुड़िया रहिजो, असां सां वञूं न्यूज़ ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो ऐं असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं असांजे प्रोग्राम में हमेशह वांगुरु स्पेशल महिमान हूंदा आहिनि जंहिंजूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधंदा आहियो, जंहिंजी तव्हां कचेरी ॿुधंदा आहियो ऐं उन मां तव्हां सबक़ बि वठंदा आहियो, छो जो इहो सभु कुझु तव्हां लाइ हूंदो आहे ऐं तव्हां हींअर सुबुह जो थधिड़ो पहर बि इंजॉय करे रहिया हूंदो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि सां हूंदो ऐं के वरी मुंहिंजा भाउ भेण पंहिंजे कमनि में रुधल हूंदा। इन करे जो ज़िंदगी नालो आहे जुस्तजू जो, स्ट्रगल जो, महिनत जो, ख़ुशियुनि जो। त जीअं त प्रोफेसर साहब, मां तव्हां खां पुछंदसि त जेके असांजा इहे नौजवान आहिनि उन्हनि में यानी कुझु करण जी बि इलाही सलाहियत आहे, त असां उन्हनि खे कीअं था इहो अॻिते हुननि खे आणे सघूं, छा करणु घुरिजे असांखे उन लाइ? सही आहे जी। लास्ट टाइम मूं चयो त इन लाइ हिकु कैरियर काउंसलिंग हुजे पहिरीं ॻाल्हि त, पर जे कैरियर काउंसलिंग जल्दी नथी थिए न त हर इंस्टीट्यूट खे जेके असांजा एजुकेशनल इंस्टीट्यूट आहिनि मथीं स्टडी खां वठी वेंदे प्राइमरी लेवल ताईं उनखे इंस्ट्रक्शन जारी कया वञनि, उन्हनि खे इहे कैरियर काउंसलिंग जा जेको आहे हिकिड़ो पीरियड ॾिनो वञे। उन सां त जल्दी थी सघे थो अमल अगरि इन इंस्ट्रक्शन थियनि त। उन सां छा थींदो, जो जेके नौजवान यूनिवर्सिटियुनि में मौजूदु हूंदा, जेके यूनिवर्सिटियुनि खां ॿाहिरि हूंदा, इहो मैसेज गली गली वेंदो। हिकिड़ो ॿार स्कूल अचे थो, कॉलेज यूनिवर्सिटी वञे थो, उहो असांजो मैसेंजर आहे। सही। ऐं ॿियो प्रोफेसर साहिबु, त काफ़ी ॿार असांजा टैलेंटेड बि आहिनि, त असांखे छा करणु घुरिजे जिन जो टैलेंट ॾाढो अचे, उभरनि टैलेंट उन्हनि टैलेंट जिन ॿारनि खे अदी आहे न, उहे ॿार निकिरी विया आहिनि काफ़ी, ॿाहिरि मुल्क बि वञनि पिया, हिते बि एडजस्ट थियनि पिया। टैलेंट ॿार जो त वॾो क़दुरु आहे न, जेको ॿारु क़ाबिल हूंदो, हर इदारो चए थो त हाणे मूंखे सिफ़ारिश ते माण्हू न आहे रखणो, हाणे अहलियत ते, छो त हाणे तक़रीबन प्राइवेट इदारा अची विया आहिनि, सेमी गवर्नमेंट आहे, उन चवंदा अहलियत असां ॾिसंदासीं। फ़र्ज़ु कयो हीउ अव्हांजो ई हिकिड़ो चैनल आहे, तव्हां उन माण्हू खे एडजस्ट कंदो जंहिंखे कुझु अचे थो। सो टैलेंट ज़रूरी आहे, उन लाइ ॿारनि खे घुरिजे त उन ते महिनत कनि, जंहिं बि फील्ड में हुजनि, कनि था पिया, नौजवान आहिनि टैलेंटेड आहिनि, पर उन्हनि खे अॻिते कदम वधाइणु घुरिजे। मिसाल उन्हनि ज़रो सिखियो आहे त किन स्कूलनि में थींदा आहिनि, कॉन्फ्रेंस थींदियूं आहिनि, अहिड़ा प्रोग्राम कराया वेंदा आहिनि जो हुननि में अहिड़ो जज़्बो पैदा थिए कुझु करण जो, त ईअं अगरि थिए या अहिड़े क़िस्म जो कुझु उहो ॿुधायो त कीअं हुननि जो जेको टैलेंट आहे उहो ॿाहिरि अचे। ऐं असांजो सिंध जेको आहे हुन में सिंधी नौजवान टैलेंट सां भरियो पियो आहे, पर उनखे अहिड़ा रस्ता न आहिनि, अहिड़ियूं रस्तो कोन्हे या कुझु करण लाइ न आहे जो हू पंहिंजो टैलेंट ॿाहिरि कढी सघनि ऐं कुझु करे सघनि। सही, बिल्कुलु अदी, असांजे सिंध में तमामु घणो टैलेंट आहे, सिंधी नौजवान ॾाढो ज़हीन आहे, पर बदकिस्मती इहा आहे जो असांजे ज़हन खे मफ़लूज कयो वियो आहे मुख़्तलिफ़ शयुनि में इंघाए ॿारनि खे। को मूं सां ॻाल्हि कई त को कहिड़े लाइन ते वठियूं पियो वञे ॿार खे, को कहिड़े पासे वठियूं पियो वञे, को कहिड़े पासे वठियूं पियो वञे, असुलु ट्रैक जी त ख़बर ई नथी पवे त असुलु ट्रैक ते किथे असांखे पहुचणो आहे। स्टेशन सिधी आहे पर ख़बर नथी विच में ॿिया ब्रेकर्स आहिनि, उन सां त थी वेंदो। हा, उन सां दादी ईअं थी वेंदो। मूं अर्ज़ु कयो त हर इंस्टीट्यूट में जे हुकूमत चाहे त हिकिड़ो माना कैरियर काउंसलिंग जा हिकिड़ा पीरियड मख़सूस कया वञनि, उन में सिर्फ़ु स्कूली ॿार पंहिंजी जॻह ते, जेके आउटसाइडर ॿार आहिनि, जेके स्टडी करे बि आहिनि, उन्हनि जे लाइ अलॻि हिकिड़ी इवनिंग सेशन्स हुजनि, लाइब्रेरीज़ खे अपडेट कयो वञे, उन में ॿार जल्दी अची वेंदा, उन्हनि खे लाइन मिलंदी, हू मुल्क लाइ बि करे सघंदा, दुनिया में अॻिते वधी वेंदा, पाण लाइ बि कंदा। ऐं इहो ई तरीक़ो आहे। ऐं पेरेंट्स बि उन ते तवजो ॾियनि, माना इज्तमाही कमु आहे, हुकूमत जो बि कमु आहे, पेरेंट्स जो बि कमु आहे, टीचर्स जो बि कमु आहे, ख़ुदि स्टूडेंट्स जो बि कमु आहे। इहे चारि जेके आहिनि शयूं, इहे जेसिताईं फोकस न कंदियूं शयुनि ते, तवजो न वठंदियूं, तेसिताईं नामुमकिन आहे। सही, तव्हां बिल्कुलु सही चओ। ऐं असांजो जेको नौजवान आहे उनखे छो, जिन रीज़न ॿुधायो, जेको
हाणे हू माना एॾो टैलेंट बि अथनि तॾहिं बि हू कुझु न पिया करे सघनि, तॾहिं बि हू बेरोज़गार आहिनि, त छा रीज़न आहिनि हिननि जा? रीज़न अदी मूं तव्हांखे ॿुधायो न माहौल जो। हाणे हिकिड़ो पढ़े थो यूनिवर्सिटी में फर्ज़ु कयो, उन खां नौकिरी कान अथव, भली तव्हां पढ़ो नौकिरी न मिलंदियूं, माना ॿार खे मायूस करणु, नौजवान खे मायूस करणु। के त यूनिवर्सिटियुनि ताईं बि नथा पहुची सघनि शागिर्द, के त उते बि नथा पहुचनि। हाणे इहा जो मायूसी माहौल मां मिलंदी, ॿार चवंदो वाक़ई यार फलाणे खे बि नौकिरी न मिली हुई, फलाणे खे बि न मिली, अलाए मूंखे बि मिलंदी अलाए, उन गिणतियुनि में उहे नौजवान पाण खे ॻाराए था छॾनि। तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त माना सिर्फ़ु जॉब जो ई न सोचनि, जॉब जो न सोचनि। अलाह साईं हथ पेर ॾिना आहिनि, किरोड़नि जा पार्ट्स आहिनि। किताब में लिखियलु कंहिं माण्हू खे चइजे त भई 10 लख था ॾियूं, ॿांह कपे जो, ॿांह कपे ॾींदो 10 लखनि में, अखि कढी ॾींदो 20-50 लख में को अखि कढी ॾींदो कंहिंखे। माना ऑलरेडी अलाह साईं असांखे एॾो त नवाज़ियो आहे जो असां घणो कुझु करे सघूं था। दुनिया जा जेके माण्हू आहिनि सभु को PhD न आहिनि जेके दुनिया तरक़ी करे वई आहे, सभु जेको आहे सो स्कॉलर न आहिनि। मज़दूर हारी फार्मर बि तव्हां यूरोप जा ॿाहिरि मुल्क जा ॾिसो त उहे कीअं गाॾियूं बंगला उन्हनि वटि आहिनि, छो त महिनत कनि था न, हिकिड़ो स्मार्ट तरीक़े सां सुठे वे सां उहो पंहिंजी कमु कनि था। जिथे ॾिसनि था त डबल कमु करिणो आहे त डबल बि कमु कनि था, कंप्रोमाइज़ नथा कनि। हिते सिस्टम में कंप्रोमाइज़िंग तमामु घणी आहे। हीअ चाचे जो पुटु आहे, मामे जो पुटु आहे, ईअं ई माहौल खे सॼो डिस्टर्ब करे छॾियो अथनि। इहे दुरुस्त करिणी पवंदियूं, सिलेबस खे चेंज करिणो पवंदो असांखे, हर तरह सां असांखे माना इमरजेंसी लॻाए इन माहौल खे कंट्रोल करिणो पवंदो। सही, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, सुहिणी ॻाल्हि। डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो त हाणे गवर्नमेंट वटि कहिड़ा वैक्सीन जेके आहिनि अवेलेबल, ऐं इन लाइ कुझु ॿुधायो तव्हां असांजे नाज़रीन खे। अदी गवर्नमेंट में पैदाइशी ॿार खां वठी मुख़्तलिफ़ उमिरि ताईं मुख़्तलिफ़ वैक्सीन आहिनि। जीअं असां वटि जेको ॿारु पैदा थींदो आहे त असां उनखे BCG वैक्सीन लॻाईंदा आहियूं। जेका BCG वैक्सीन आहे बेसिकली माना जेका TB जी बीमारी थिए थी उन खां बचाव जे लाइ हीअ वैक्सीन आहे। जेकॾहिं कंहिं बि ॿार खे इहा वैक्सीन लॻल हूंदी उनखे 80 खां 90% माना TB जे बीमारी खां बची वेंदो हो। तव्हां ॾिसो त अर्लीज़ माना जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असां ॾिसंदा हुआसीं त माना हर घर में या पाड़े में को न को TB जो वीचारो पोड़ो ॿुधंदा हुआसीं भाई हिनखे TB हुई, हीअ उनजे करे गुज़ारे वियो। पोइ उनजे करे वरी उहा TB हिकिड़े माना वॾे घर में कंहिं फ़र्द खे आहे, उहा नंढनि ॿारनि में ॿियनि फ़र्दनि में पकड़ण जा तमामु घणा चांसिस आहे। मगर अल्हम्दुलिल्लाह जॾहिं असां मेडिकल में आयासीं या हाणे एज़ ए माना असां वार्ड में कमु कयूं था त असां काफ़ी सफ़ा कमज़ोर ॿार बि हूंदा आहिनि, असां इवन चवंदा शक हूंदो आहे त मथां हिनखे TB हुजे, असां उनजूं मुख़्तलिफ़ टेस्टूं कराईंदा आहियूं, पर अल्हम्दुलिल्लाह TB हुन में न निकिरंदी आहे। त माना TB जी वैक्सीन खां पोइ जेको आहे सो TB जी बीमारी में तमामु घणी घटि अची वई आहे। TB हाणे सिर्फ़ु फिफड़नि जी न थींदी आहे, दिमाग़ जी TB आहे, हॾनि जी TB आहे, ठीकु आहे, उनखां पोइ जेको आहे सो गदूद आहिनि उन्हनि जी TB आहे। पर ओवरऑल हिन वैक्सीन अचण खां पोइ तमामु घणो माना जेको आहे सो ॿार या वॾा जेके आहिनि सो TB जे बीमारी खां बची विया आहिनि। उनखां पोइ जीअं ॿारु 1.5 महीने जो थींदो आहे त पोइ असां उनखे 6 वैक्सीन लॻाईंदा आहियूं। 6 वैक्सीन लॻाईंदा आहियूं। उनखां पोइ 7वीं वैक्सीन जेका पोलियो जी हूंदी आहे उन जा फुड़ा असां पियारींदा आहियूं। ठीकु आहे। 1.5 महीने जे ॿार खे माना पेंटा हिकिड़ी असांजी वैक्सीन हूंदी आहे। पेंटा जो मक़सदु आहे 5 बीमारियुनि खे कंट्रोल कंदी आहे। ठीकु आहे। त पेंटा में डिप्थेरिया आहे, पर्ट्यूसिस आहे ऐं टिटेनस आहे। माना जेके माना हाणे हिननि जा सिंधी में जीअं ईंदो त वॾी खांसी, खुनाक ऐं जेका झटकनि जी बीमारी आहे उन खां पोइ हेपेटाइटिस B, उन खां बचाव जो वैक्सीन हूंदी आहे। उन खां पोइ हेपेटाइटिस B इन्फ्लुएंज़ा जेको नमूनिया बि कराईंदो आहे, मेनिंजाइटिस माना गर्दन तोड़ बुखार बि कराईंदो आहे, उनखां बचाव जी वैक्सीन आहे। ऐं उन खां पोइ निमोकोकल वैक्सीन। हाणे निमोकोकल वैक्सीन जेका ॿार खे नमूनिया खां बचाव कराईंदी आहे। हाणे ही प्राइवेट जेकॾहिं असां परचेज़ करणु चाहियूं न त माना ही पेंटा ऐं नीमो जी वैक्सीन सभु मिलाए मोर देन 50,000 जी वैक्सीन आहिनि जेका असांखे गवर्नमेंट फ्री ऑफ कास्ट ॾिए थी। ॿियो वरी रोटा वायरस खां बचाव जे लाइ जेको आहे सो वैक्सीन पियारींदा आहियूं असां ॿार खे। रोटा वायरस जेका आहे ॿार खे फुड़ा पियारींदा आहियूं, छाकाणि त हिन उमिरि में ॿारनि खे मोशन बि तमामु घणा थींदा आहिनि जेका रोटा वायरस जे करे थींदा आहिनि। उनखां बचाव जे लाइ बि माना जेका आहे सो असां वैक्सीन पियारींदा आहियूं। वरी जीअं ॿार असांजो 2.5 महीननि जो थींदो, माना 10 वीक्स जो थींदो, पोइ वरी असां उनखे 2nd डोज़ ॾींदासीं पेंटा जो। माना जेके 5
बीमारियुनि खां बचाव जो टुको 6 हफ़्तनि में लॻो, वरी उहो 10 हफ़्तनि में लॻंदो, माना 2.5 महीननि में लॻंदो, वरी न्यूमोकोकाई जो ॿियो डोज़ उहो लॻंदो, ऐं उन खां पोइ वरी माना जेको आहे सो रोटा वायरस खां जेको बचाव जो फुड़ा उहे पीआरिया वेंदा। इन सां गॾु माना पोलियो जा फुड़ा बि पीआरिया वेंदा आहिनि। इन खां पोइ वरी जॾहिं असां 14 हफ़्तनि जो ॿारु थींदो, यानी 3.5 महीननि जो ॿारु थींदो, वरी असां इन जो 3rd डोज़ ॾींदासीं, पेंटा 3, नीमो 3, ऐं उन खां पोइ जेको आहे सो पोलियो जो बि माना ॾींदासीं। उन में 3rd डोज़ रोटा ॾियण जी ज़रूरत न हूंदी आहे, छाकाणि त उन में ॿार जी एतिरी इम्यूनिटी माना क़ुव्वती मुदाफ़ियत स्टेबल थी वेंदी आहे जो माना उनखे उहा बीमारी न थींदी आहे। उन खां पोइ वरी माना ॿारु जॾहिं 9 महीननि जो थींदो, पोइ असां उनखे 2 ख़ासि वैक्सीन कंदा आहियूं जेके हुनखे 2 मूज़ी मर्ज़नि खां बचाईंदा आहिनि। हिकिड़ी मीज़ल्स आहे जंहिंखे असां सिंधी में उरड़ी चवंदा आहियूं, ठीकु आहे न। उरड़ी जेकॾहिं हिकिड़ो चकर ॿार खे थी वई त उहो सिंधी में चवंदा आहिनि या मारे या खारे, जेका उरड़ी जेकॾहिं ख़तरनाक क़िस्म जी थी वई त ॿार 50% ॿार जे बचणु मुमकिन ई कोन हूंदो आहे, छाकाणि ख़ाली उरड़ी न थींदी आहे, उरड़ी सां गॾु ॿार खे दस्त उल्टी थी वेंदा आहिनि, नमूनिया थी वेंदा आहिनि, ॿार खे झटका थी वेंदा आहिनि, ॿार ऑक्सीजन ते हलियो वेंदो आहे। पोइ जेकॾहिं वक़्त सर माना उहो ॿारु अस्पताल पुॼी वियो त बची वेंदो, न त 50% खां मथे ॿार उरड़ी में गुज़ारे वेंदा आहिनि। ऐं उन खां पोइ टाइफाइड वैक्सीन जेको मुदे जो बुख़ारु आहे उन खां बचाव जी वैक्सीन हूंदी आहे, उहा बि असां 9 महीननि में ॿारनि खे लॻाईंदा आहियूं। ऐं उन खां पोइ ॿारनि खे जेको आहे सो 15 महीननि में MMR वैक्सीन हूंदी आहे, जेका 3 बीमारियुनि खां असांखे बचाईंदी आहे। मम्स आहे, ठीकु आहे, मीज़ल्स आहे ऐं रुबेला आहे, ठीकु आहे। मम्स जंहिंखे असां सिंधी में मली चवंदा आहियूं, उरड़ी ऐं रुबेला बि माना हिकिड़े क़िस्म जी मीज़ल्स वांगुरु हिकिड़ी बीमारी हूंदी आहे रेशिस जी, उन खां बचाए ॾियो आहिनि। हाणे इन उमिरि में ॿारनि खे वैक्सीन थी वेंदी आहे, तेसिताईं ॿार ख़ुदि बि थोरो उनजी वाध विझ थी वेंदी आहे त उनजी इम्यूनिटी बूस्टअप थी वेंदी आहे, पोइ अॻियां हली हुनखे काफ़ी बीमारियुनि खां ॿार बची वेंदा आहिनि ऐं अस्पतालनि में दाख़िल थियण खां पंहिंजे पीउ माउ खे जेको आहे मुआशी तरीक़े खां बचाव माना कंदा आहिनि। बिल्कुलु सही। प्रोफेसर साहब, तव्हां ॿुधायो मौजूदा जेका आहे तालीम जी सूरत हाल, उनजो थोरो उन ते ॻाल्हि ॿोल कयो। हा, मौजूदा सूरत हाल त मजमूई रुझान इहो आहे त भई पढ़ो, पढ़ण खां सवाइ को रस्तो कोन्हे। आम इहो माना आहे हर माण्हू जे ज़हन में, पर अमलनि जेको ॾिसूं था अमलनि उन ते घटि पियो नज़र अचे, उन जो घटि। दुनिया जे जेके वॾियूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि बि निशानदेही कई आहे त लखें ॿार पाकिस्तान जा जेके आहिनि आउट ऑफ स्कूल आहिनि। हाणे इहा बि ख़बर आहे त तालीम खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे, पर उनजे बावजूदि ॿार बि असांजा ॿाहिरि आहिनि। हिते तज़ाद आहे। सभ खां पहिरियां त असांखे उन शइ ते तवजो करणु खपंदी, तॾहिं असांजो मुआशिरो तालीम याफ़्ता मुकमिल थींदो। वरी ॿिए तरफ़ ॾिसूं था त किथे कोताहियूं बि आहिनि, सैलाब अची था वञनि, 100,000 स्कूल असांजा मिसमार थी था वञनि। उनखे क़ाइमु करण लाइ, उनखे वरी ॿीहर डेवलप करण लाइ बि असांखे टाइम थो लॻे। इहे बि सबब आहिनि हिकिड़ा। वरी जे ॾिसूं था त जे इहे बहाल थियनि था त वरी किथे टीचर घटि आहिनि, किथे जेको आहे सो सहूलियतूं न आहिनि, वॉशरूम न आहिनि, पाणी न आहे। पर मजमूई सूरत हाल बहितरु आहे, ईअं न चइजे त सफ़ा ईअं असां 0 ते पहुता आहियूं, बहितरु आहे, 80-90% हा बहितरु आहे, एडवांसमेंट आहे, जदीद दुनिया आहे। जदीद दुनिया जे करे हर ॿार जेको आहे सो अगरि इहो किताबी इल्मु न आहे त ॿी दुनिया जो इल्मु आहे ॿार खे। जदीद मल्टीमीडिया जो हींअर दौरु आहे। हींअर ॿारनि जो रुझान, अॻे मोबाइल न हूंदी ॿारनि खे कहिड़ी ख़बर त दुनिया में छा पियो थिए। हींअर मुंहिंजो ई नंढड़ो आहे जेको आहे हींअर 7th क्लास में आहे, पर मूंखे ॿुधाईंदो आहे उहे हीअं आहे, हीअं आहे, फलाणो पियो थिए, हीअं पियो थिए, हीअं पियो थिए, जेके मुंहिंजे ख़्याल में बि न हूंदियूं आहिनि शयूं। हे हीअं तरक़ी थी सघे थी, हे हीअं थी, माना आइडियाज़ वेठो थो ॾिए मूंखे। त माना तालीम सुठो रुझान आहे, पर हाणे अमलनि ॾिसूं छा थो थिए फ्यूचर में। ऐं डॉक्टर साहब, तव्हां ॿुधायो त हाणे हैदराबाद में जेको ही मौसम चेंज थियो आहे त कहिड़ियुनि बीमारियुनि जहिड़ो कर खयो आहे, यानी तव्हां वटि पेशेंट ईंदा हूंदा, ॿारड़ा ईंदा हूंदा?
हिन महिल हिन मौसम जे चेंज जे करे जीअं पहिरियां बि तव्हांखे ॿुधायो त ॿार जेके असां वटि हिन महिल घणा दाख़िल थियनि था उहे नमूनिया जे शिकायत सां थियनि था। नमूनिया जेको आहे सो असांजे फिफड़नि खे जेको जरासीम अटैक कंदो आहे, बैक्टीरिया वायरस, उन जे करे जेको इन्फेक्शन थींदो आहे असां हुनखे नमूनिया चवंदा आहियूं। पोइ नमूनिया जो जॾहिं तमामु घणो वधी वेंदो आहे, ॿार खे साह जी तकलीफ़ तमामु घणी वधी वेंदी आहे ऐं ॿार खे ऑक्सीजन जी ज़रूरत थींदी आहे, त पोइ अहिड़नि ॿारनि खे असां इस्पताल में दाख़िल कंदा आहियूं। हिन महिल नमूनिया ॿारनि खे जेके बुख़ार, तेज़ बुख़ार जे करे झटका आहिनि, ॿारनि खे जेको गर्दन तोड़ बुख़ार आहे, इहे जा तमामु घणा। ऐं मलेरिया माना हीअं जॾहिं बि बरसाति थींदी आहे न, उन खां पोइ जेको आहे सो हाणे जेसि ताईं प्रॉपर थधि न ईंदी तेसि ताईं माना हीअ मच्छर तमामु घणो पैदा थींदो। माना हीअ मौसम ॼणो हुनजे लाइ सुटेबल हूंदी आहे। ठीकु आहे, माना थधी मिठी मौसम आहे, तमामु घणी गर्मी ऐं तमामु घणी थधि में माना मलेरियल पैरासाइट जेको आहे सो एॾो सर्वाइव न कंदो आहे। हूंदा आहिनि तॾहिं बि थींदी आहे मलेरिया, पर एतिरो न। पर हीअ जेका आहे हिन में सां थोरी गर्मी आहे, थोरी थधि आहे, हीअ हुनजे लाइ ॼणो की सुटेबल मौसम आहे। ऐं सफ़ाई जो तव्हांखे ख़बर आहे असां वटि केतिरी सफ़ाई आहे, जॻह जॻह ते पाणी जा दुॿा आहिनि ऐं वण आहिनि असां वटि घर में। ठीकु आहे, ऐं माना पाणी बीठो आहे त असां साफ़ु कोन था कयूं। ठीकु आहे, पोइ उहे उन जा सबबु थियनि था। ऐं बचाव त असां वटि आहे ई कोन मलेरिया जे लाइ। माना जीअं असां घर में नेट वग़ैरह लॻायूं या असांजे विंडोज़ खे नेट वग़ैरह लॻायूं ऐं या ॿारनि खे असां फुल स्लीव्स वारा कपिड़ा पारायूं। असां वटि फैशन आहे, ॿार हाफ स्लीव्स में चडियुनि में घुमनि पिया, पोइ उहे ॿार माना मलेरिया खां तमामु घणो मुतासिर थियनि था, मलेरिया जी बीमारी थिए थी। त हिन महिल जेके टॉप 10 ते माना ॿार असां वटि अचनि पिया, पहिरें नंबर ते नमूनिया आहे, ॿिए नंबर ते बुख़ार जे करे झटका। पोइ उहो बुख़ार कहिड़ो बि सबबु हुजे, गलो ख़राबु आहे, सीनो ख़राबु आहे, को पेशाब जो इन्फेक्शन आहे, पीलिया आहे, त मीना उन जा माना मरीज़ अचनि था, गर्दन तोड़ बुख़ार जा मरीज़ अचनि था। इंटरप्ट कयां, पाण ॻाल्हि कंटिन्यू था रखूं। असांजे प्रोग्राम में थियो आहे ब्रेक जो टाइम। जी त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां सुबुह जो थधिड़ो पहर इंजॉय करे रहिया हूंदा ऐं हिन थधिड़े पहर में के मुंहिंजूं भेणूं चांहि जा कोप हथ में हूंदनि ऐं असांजो प्रोग्राम ॾिसी रही हूंदियूं ऐं के माइरूं बि असांजो प्रोग्राम गौर सां ॾिसी रही हूंदियूं। इन करे जो असांजे हिन प्रोग्राम में डॉक्टर साहब बि आहे ऐं तालीम जो माहिर जंहिंखे असां चऊं त भई उस्ताद पीउ माउ खां घटि न आहे, उन्हनि खां वॾो दर्जो अथनि, त उन जूं बि ॻाल्हियूं ॿुधी रही हूंदियूं ऐं उन्हनि खे सुठियूं बि लॻी रही हूंदियूं। ऐं हमेशह असांजे प्रोग्राम सुबुह महिराण जे मंच ते अहिड़ा ई महिमान ईंदा आहिनि जेके असांजे प्रोग्राम खे स्पेशल करे छॾींदा आहिनि। जीअं त प्रोफेसर मदद अली साहब, मां तव्हां खां पुछंदसि त अॻे जे दौर में एतिरियूं सहूलियतूं बि न हूंदियूं हुयूं, जीअं ॿार लाइटूं न हूंदियूं त उन्हनि खां बग़ैर मेण बतियूं ॿारे ऐं वरी वणनि जे हेठां पढ़ंदा हुआ, तॾहिं बि स्कॉलर पैदा थिया ऐं हुननि नालो बि कयो। ऐं हाणे डिजिटल ई दौरु आहे, त इन दौर में अहिड़ा छो नथा पिया स्कॉलर या अहिड़ा ॿार छो नथा अॻिते निकिरी सघनि इन्हनि सहूलियतुनि हूंदे बि? हा जी, तमामु सुठो सुवालु आहे। अॼुकल्ह जेको आहे कंफर्ट ज़ोन, जी बिल्कुलु ईअं थी वियो आहे सॼो माहौल। हाणे माज़ी में जेके स्कॉलर्स पैदा थिया उन्हनि मुल्क ऐं क़ौम जो बि नालो रोशन कयो। जी जी। अॼु जा जेके माण्हू आहिनि उहे ओॾो कमु छो नथा करे सघनि? स्कॉलर्स वॾे पैमाने नाले वारा दुनिया लेवल ते छो नथा थी सघनि? वॾो सुवालु आहे। हाणे सुवाल जो जवाबु इहो आहे त माण्हुनि खे तव्हां आसाइशूं ॾींदव। हाणे माण्हू खे कमु कराईंदी, ॿ शयूं कमु कराईंदियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे बुख ऐं ॿियो हूंदो आहे शौक़ु। हाणे बुख बि कोन्हे, जॾहिं बुख न हूंदी न त शौक़ु पैदा ई न थींदो। हाणे शौक़ु ऐं बुख न आहे, हर शइ असांखे फीडिंग थिए पई। एसी ताईं असां पहुता आहियूं जो चऊं था त को वात में गिरह बि ॿियो को विझे। उहे अहिड़े माहौल में माण्हू कीअं अॻिते पंहिंजो नालो रोशन कंदो? इहो असां ख़ुदि कसूरवार आहियूं, पेरेंट्स आहियूं। जो असां मूंसां गॾु मुस्लिम साइंस कॉलेज में प्रोफेसर डॉक्टर हूंदो हुयो रफ़ीक, उहो चवंदो हुयो पंहिंजी औलाद खे, ॿ नंढड़ा हुते पढ़ंदा हुया, हिकिड़ो फस्ट ईयर में, मां ऐं असां गॾु वेंदासीं,
चवंदो बाबा मूं रोंबा मज़दूरियूं करी PhD कई, मां स्कॉलर थियुसि, मां किताब लिखिया आहिनि, मां प्रोफेसर थियुसि, तव्हांखे हैदराबाद वठी आयो आहियां, मूं दुनिया जूं सभु सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, सुठो घरु ॾिनो आहे तव्हांखे, खाधे पीते जूं शयूं, तालीम सुठी ॾिनी आहे, ट्यूशन तव्हां मूंखां वधीक थी ॾेखारियो, जॾहिं मूं मज़दूरी करे हिन मंज़िल ते पहुतो मूंखां त वधीक थियो न तव्हां। चयो हा बाबा थींदासीं, हा बाबा थींदासीं, हा हा करे 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 कुझु थियनि, उनखां बि घटि थी विया, छो त जेके सहूलियतूं मिलंदियूं न। इन में हिकिड़ी किताब में मूं वधी पढ़ियो हुयो त हिकिड़े मुल्क जे जेको आहे सो जेके सरगस हूंदा आहिनि उते करतब जेके शींहं ॾेखारनि पिया जानवर, उन्हनि ते बैन लॻो त भई हाणे हिन ते ज़ुल्म थो थिए, जानवरनि ते इन करतब न ॾेखारियो तव्हां, हे त लठियूं था आणो, सुंभा था आणो, तॾहिं त करतब ॾेखारियो। बैन लॻो, हू परेशान थिया त हाणे इन एतिरा 10 शींहं आहिनि, उठ घोड़ा आहे हो, इन्हनि कीअं खाधो खुराक ॾियूं, महीनो इंतज़ारु कयूं, आख़िरकार उन्हनि जूं जमा पूंजी खपी वई, चयूं त हाणे जेके 10 शींहं आहिनि उन्हनि खे भला झंगल छॾे अचूं, हाणे झंगल जा जानवर आहिनि पाण ॼणनि, असां त नथा हलाए सघूं। उन 10 शेरनि खे वञी राति जो शाम जे टाइम सिजल जे टाइम उते छॾे आया, कुझु माण्हू ॾिसनि पिया ख़ूबसूरत शेर झंगल में छॾे, वरी ॿिए ॾींहं ते उन्हनि खे सिक लॻी त वञूं ॾिसणु उन्हनि खे, जीअं उते ॾिसण विया त शेर उन्हनि खे नज़र न आया, उते पुछा कयूं माण्हू बाबा हीअ असां 10 शेर छॾे आयासीं, राति सुबुह काॾे आहे राति जो, चईसीं जीअं तव्हां छॾे उन्हनि खे कुता खाई विया। हाणे हू पालतू हुया शेर, हू जंगल खे उन्हनि खे ॾिठो ई कोन हो जंगल, हाणे पालतू वारो कमु हुयो हुननि जो, फीडिंग ते उहे तयारु थिया, सॼो कुझु माना वॾा थिया, हीअ किसो बि ईअं ई लॻो पियो आहे। असां इन्हनि शयुनि ते नज़रसानी कयूं, ॿारनि खे छॾियूं बाबा वञो हीअ शइ वठी अचो दुकान, खीर बि दुकान तां या सौदो बि फादर वठी थो अचे, अली में हुयो आहे, ग़लतियूं आहिनि न अदी, ग़लतियुनि जी निशानदेही करणु तमामु ज़रूरी मां सम्झां थो, प्रैक्टिकल तरीक़े सां असांखे अमल, प्रोफेसर साहब इन जो जी अदी इन ते असांखे नज़रसानी करणु। मां पुछंदी हलां तव्हांखे त हिकु मिसाली शागिर्द थियण लाइ मिसाली उस्तादनि जी बि ज़रूरत आहे, तव्हां छा चवंदो आहियो? अदी मिसाली उस्ताद बि अञा मौजूदु आहिनि, शागिर्द बि आहिनि, ईअं न आहे त खोड़ सारा मिसाल मौजूदु आहिनि, पर मजमूई जेका सूरत हाल आहे उहो आउटपुट उहो न पियो मिले। जीअं हींअर असांजी तालीम जे वज़ीर चयो त भई PhD त तमामु घणा आहिनि, पर उन्हनि आउटपुट छा ॾिनो असां, हाणे आउटपुट त खपे न असांखे, अदी स्कॉलर्स आहिनि, PhDयूं ॿाहिरियां करे आया, आउटपुट छा आहे, आउटपुट नीलो ज़ीरो लॻो पिया, डिग्रियुनि जा ढेर लॻा पिया आहिनि, डिग्रियूं वञी हाणे कागज़ जी सूरत वरिती आहे, उन्हनि पने जी सूरत वरिती आहे, हाणे अहिड़ो माहौल हूंदो त पोइ ईअं थींदो, पोइ दाऊं हूंदियूं रुगो। त पोइ स्किल कीअं डेवलप थियनि? स्किल प्रैक्टिकल माण्हू खे सभ खां पहिरियों घर जी ज़िम्मेदारी जेके पेरेंट्स आहिनि सभ खां शुरूआत में उहे नज़रदानी कनि, ॾिसनि त हाणे छा करिणो आहे, ॿार जो फ्यूचर डायरेक्शन उहे कंदा न, ॿार जो त कचो ज़हन आहे, ॿार खे जेका शइ मिलंदी बाबा मां प्लम्बर थींदुसि प्लम्बर, पोइ हुनखे सही लाइन न मिलंदी उहो उते रहिजी वेंदो, मां दर्जी थींदुसि सही लाइन न मिलंदी उहो दर्जी रहिजी वेंदो, माना न होॾां जो न होॾां जो, मां इलेक्ट्रीशियन थींदुसि, मां जेको इंजीनियर थींदुसि, मां डॉक्टर थींदुसि, मां जेको आहे सो मेडिकल फील्ड में ईंदुसि, माना उन्हनि खे लाइन त मिले न प्रॉपर, जेसिताईं हुननि जी एज आहे स्टेज माना स्टडी वरी बि उहा ई थी अचे न, ध्यानु जी अचे थी, तवजह जी अचे थी, तवजह असां केयरलेस मुआशिरो थी जाए, जॾहिं मुआशिरो केयरलेस थींदो हर तरह सां त पोइ केयरलेस जा नतीजा त तव्हांजे साम्हूं आहिनि, ऐं अॻिते अलाए छा थींदो, असां केयरलेस खां हटी करे अॻिते निकिरणो पवंदो। सही, बिल्कुलु तव्हां सही चयो। जीअं त डॉक्टर साहिबु ही ॿारनि में ग़िज़ा जी घटिताई जे करे कहिड़ियूं तकलीफ़ूं थियनि थियूं, कहिड़ी बीमारियूं थियनि थियूं? अदी ॿार में ग़िज़ा जी घटिताई जे करे ॿारु जॾहिं कमज़ोर थी वेंदो आहे त पहिरियां त हुनखे जेके मुख़्तलिफ़ जरासीम आहिनि, जेके मुख़्तलिफ़ इन्फेक्शन आहिनि, जेके आम सिहतमंद ॿार खे जो कुझु बि नथा बिगाड़े सघनि, उहो जेके आहिनि सो उनखे अटैक कंदा। तव्हां आम असांजे मुआशिरे जो मिसाल वठो त जेकॾहिं को माण्हू दबदबे वारो आहे, पैसे वारो आहे, लैंड लॉर्ड आहे, उनखे को माण्हू माना उनजे साम्हूं न ईंदो, मुक़ाबिलो न कंदो, हर को पासो करे हली वेंदो त यार हीउ ॾाढो माण्हू आहे, हीअ वरी माना किथे असांखे नुक़सानु आहे। पर जेकॾहिं को ग़रीब माण्हू आहे, मिसकिन आहे, पर उनजी हेतिरी बि माना मिस्टेक आहे, ग़लती आहे, उहा माण्हू असां आम माण्हू माना पंहिंजे आम माण्हूअ जी हेतिरी मिस्टेक जेका आहे उहा असां माफ़ु नथा कयूं, बर्दाश्त नथा कयूं, असां चऊं था न हिनखे सबक़ु सेखारिणो आहे, ऐं उहा ई मिस्टेक जेकॾहिं
मिसाल को माण्हू वॾो करे थो दबदे वारो पैसे वारो करे थो त असां हुन सां मुक़ाबिलो कंदासीं त हिन में बि इहो ई मिसाल आहे कमज़ोर ॿारु पहिरियों ई वीचारो कमज़ोर आहे हुन में मुक़ाबले करण जी सख़्तु कोन्हे पोइ जेको माना असां सिंधी में चवंदा आहियूं जेको भाड़ियो भूड़ियो जरासीम आहे उहो बि वञी हुनखे अटैक कंदो ठीकु आहे न त पहिरियां त जेका हुनजी पंहिंजी कुदरती क़ुवत मुदाफ़ियत आहे कमज़ोरीअ जे करे उनजा सिस्टम सभु वेही वेंदा माना जेको कमज़ोर ॿारु हूंदो न माना उहो सारी कमज़ोर न हूंदो हुनजा सभु सिस्टम माना दिमाग़ी बि कमज़ोर हूंदो पोइ हुनजो दिलि जा कम उहे बि माना दिलि उहे न कंदी जीअं प्रॉपर करे हुनजो जेको मादो हाज़मो आहे उहो बि प्रॉपर उहे न हूंदो फिफड़ हूंदा उहे बि माना एतिरा कमज़ोर हूंदा जो आम जरासीम खे या आम स्ट्रेस खे बर्दाश्त कोन करे सघंदा त पोइ इन्हनि सभिनी मजमूई कमज़ोरियुनि जे करे पोइ मुख़्तलिफ़ सिस्टमिक इन्फेक्शन थियनि था पर पहिरियां जेके आम ॿार में असां वटि तमामु घणा जेके इन्फेक्शन थियनि था आम उहो दस्त उल्टी आहे टीबी आहे ॿार खे खसरो थी थो वञे ॿार खे नमूनिया थी थो वञे भली उहो वैक्सीनेशन बि हुनजी थियल हुजे पर हुन में अंदरि पाण में एतिरो पोटेंशियल कोन्हे त ख़ाली वैक्सीन ॿाहिरि कुझु बि न कंदी तमामु घणी वीकनेस माना ॾिसो हिकिड़ो सिस्टम ई कमज़ोर थी वेंदो न माण्हू सिस्टम कमज़ोर थी वेंदो त माना अॻियां हीअ जेका वैक्सीन जो मक़सदु आहे त माना हू असांजे अंदरि जेको सिस्टम आहे उनखे बूस्टअप कंदी आहे हुनखे थोरो वधाईंदी आहे माना जरासीम खे त वीचारो जेको कमज़ोर ॿारु हूंदो आहे जंहिं ते रगो जिस्म में हॾियूं ऐं चमड़ी नज़र ईंदी ॿियो कुझु बि कोन हूंदो त हाणे पोइ उहो जेतिरी हुनजी ग़िज़ा हूंदी पोइ उन ते हुनखे सिस्टम खे आहिस्ते आहिस्ते हलाईंदो पियो बसि माना सम्झो रगो वाइटल्स हुनजा सही हूंदा आहिनि दिलि धड़कंदी पई साह खणंदो पियो पर हूंदो सफ़ा कमज़ोर त इन जे करे असां शुरू खां ई चवंदा आहियूं त जीअं ॿारु माउ जे पेट में थिए थो तॾहिं खां वठी ॿारु वरी पैदा थिए थो तॾहिं माउ जो खीरु ठोस ग़िज़ा नरम ग़िज़ा हाणे अॼुकल्ह असां वटि साईं वारी ॻाल्हि त हर माण्हू चाहे थो त मां कंफर्ट ज़ोन में हुजां हाणे ॾिसो न अॻे मदर्स हूंदियूं पंज ॿार पैदा कंदियूं घर में माना जेको आहे सो झंड बि पीअंदियूं कपिड़ा बि धोईंदियूं सभु कंदियूं पर तव्हां कंपेयर कंदो त पोयनि जनरेशन में हाणे जी जनरेशन में ॾींहुं राति पोयां जेके ॿार हूंदा उहे सिहतमंद हूंदा ऐं माण्हू महिनत कंदियूं केॾो बि कमु हूंदो ॿार जे लाइ ग़िज़ा खिचड़ी ठाहींदी दलियो ठाहींदी असांखे यादि आहे त माना नंढे हूंदे उनखे मालिश वालिश करे वरी उनखे दुका ॾींदियूं दही ॾींदियूं माना केला ॾींदियूं ऐं हाणे साईं डॉक्टर साहिबु दूध खीर जो दॿो लिखी ॾियो खीरु घटि आहे बाबा खीरु अलाह साईं 9 महीना ॿार खे तव्हांजे पेट में पाले थो ऐं ॿार पैदा थियण खां पोइ अलाह साईं चवंदो न खीरु हाणे कोन्हे अॻे कॾहिं दॿे जा खीर कोन हुआ अॻे इहे सेरेलिकूं कोन हुयूं अॻे इहे हर को माण्हू चाहे थो न कंफर्ट ज़ोन हाणे ॿार खे खीरु पीआरे इहो मदर लेब जेको आहे मुशक़त जो कमु आहे हाणे 20 मिंट हिकिड़ो चकर माना खीरु पीआरे हाणे ॾींहं में असां चवंदा आहियूं 8 खां 10 12 मरतबा खीरु पीआरे हाणे इहो कमु केरु करे ठीकु आहे हाणे खिचड़ी केरु ठाहे दलियो केरु ठाहे सूजी केरु ठाहे बसि पोइ सेरेलिक पाणी में विधियो ॿार खे ॾिनो दॿो खीर जो वरितोसीं ठाहियोसीं असां चवंदा भला तमामु घणी मजबूरी आहे जिते खीरु भला ॿाहिरियों ज़रूरी बि आहे का माउ जी कंडीशन अहिड़ा आहे जंहिंमें हुनखे थी सघे का बीमारी आहे उनजे करे खीरु घटि थींदो हुजे अहिड़ो बि कुझु कोन्हे माण्हू माशाल्लाह तव्हां ॾिसंदव त माना 80-90 किलो जूं हूंदियूं पुछंदो खीरु कोन थी पीए डॉक्टर साहिबु अचे कोन थो बाबा अचे कीअं थो आसमान त कोन हलंदो तव्हां ॿार खे खीरु पीआरींदो हिकिड़ो कुदरती सिस्टम आहे ॿारु मदर खे सक कंदो चूसींदो त कुदरती दिमाग़ ॾे हार्मोन्स वेंदा उहे वरी जेको आहे सो जेके मुख़्तलिफ़ ॿिया हार्मोन्स पैदा कंदा जेके ब्रेस्ट ते असरु करे ऐं खीरु पैदा कंदा हाणे हिकिड़ो माण्हू चवंदो त आहे ई कोन त उनजो हाणे छा थो करे सघिजे पोइ हिकिड़ो त असां चवंदा भला मजबूरी आहे भला फीडर सां न पीआरियो चमचे सां पीआरियो डॉक्टर साहिबु एॾी देरि लॻे थी ॿारु पीए नथो पोइ ॿारु रोए थो पोइ बसि हाणे फीडर ॿार खे ॾिनो उहो फीडर बिस्तरे ते किरंदो उन बिस्तरो पेशाब वारो हुजे मेरो सेरो हुजे वरी उहो कढी वरी ॿार जे वात में पोइ असांजो डॉक्टरनि जो भलो कंदियूं आहिनि पोइ उहो ॿार खे दस्त उल्टी मां जान ई कोन छुटंदी आहे सो इन जे करे असां चवंदा आहियूं त माना जेकॾहिं हाणे बि मदर ॾिसो असां उहे मुल्क आहियूं डेवलपिंग जेके असां डेवलप कंट्रीज़ खे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में फॉलो कयूं था जेके उहे छॾे चुका आहिनि हाणे इहे शयूं माना टॉप फीड जा इहे ट्रेंड डेवलप कंट्रीज़ में स्टार्ट थिया
असां एडवर्टाइज़ ॾिठीसीं बाबा ही खीरु हेतिरो वज़न वधाए थो, ॿार जी हाइट वधाए थो, असां शुरू करे ॾिनो। हिन महिल बि जेको रेशियो आहे त डेवलप्ड कंट्रीज़ में वधीक माण्हू जेके आहिनि सो ब्रेस्ट फीड कराइनि थियूं एज़ डेवलप्ड कंट्रीज़ जे मुक़ाबले में। ॾाढी सुठी ॻाल्हि। डॉक्टर साहब पाण कंटिन्यू ॻाल्हि रखूं था। हींअर थियो असांजे प्रोग्राम में ब्रेक जो टाइम। जे त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां तव्हांजूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन। मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं उन मां तव्हांखे इंफॉर्मेशन बि मिली रही हूंदी। ऐं त जीअं त नाज़रीन मां कॉल रिसीव पई कयां। जी हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम। जी जी अदा, तव्हां केरु पिया ॻाल्हायो? मां डॉक्टर अयूब डायरी ॻाल्हायां थो। हिन टाइम ते आवारान बलूचिस्तान खां उते नौकिरी आहे। मुंहिंजो ॻोठु आहे ज़िले नवाबशाह में, तालुका काज़ी अहमद, ॻोठु खड़। 1984 खां मां स्कूल मंज़ूर करायो पंहिंजे ख़र्च ते। हाणे न बरसातुनि में डिमालिश थियो, जंहिं कंहिं वटि वञी मुंहिंजे ख़्याल में को लख खनि जे ज़रिए मां दरख़्वास्त ॾिनी आहे। स्कूल मुंहिंजो खुलियो कोन। बिल्डिंग त 84 खां कान ठही, पर आउं हाणे तव्हांजे तवसुल सां 10,000 रुपया सरदार शाह खे ॾियां थो पेट्रोल जा त अची इहो विज़िट करे स्कूल मुंहिंजो खोलाए। जेकॾहिं सीएम साहिबु अचे थो त हुनखे वधीक ॾींदुसि। मुंहिंजे ॻोठ में 150 जे क़रीब ॿार आहिनि। 84 जो स्कूल आहे। ऐं साईं जन घटियाल साहिबु ॾाढी भली ॻाल्हि कई। इन स्कूल सर्जन बि पैदा कया आहिनि, वकील डॉक्टर बि। ठीकु आहे सर। ऐं ॻाल्हि इहा आहे त स्कूल उते आहिनि जिते ॿार कोन्हनि। उते स्कूल छहनि कोन जिते ॿार कोन्हनि ऐं ॿार आहिनि त स्कूल कोन्हनि। मेन शइ आहे त मार्क्स। ॿियो न त टेंट बि हणी स्कूल हली सघे थो। ज़रूरी न आहे बिल्डिंग नॉट प्रोवाइड एजुकेशन, बट एजुकेशन छा प्रोवाइड सुठो उस्ताद कंदो प्रोवाइड। बिल्डिंग कोन कंदी आहे। असांखे टेंट बि हली ॾियनि न डीसी नवाबशाह त ऐं हुनजो बि ख़र्चु ॾियण लाइ तयारु आहे, पर मां उस्ताद न ॾियनि। रिसेंटली हाणे हफ़्तो अॻु में नोटिफिकेशन निकितो आहे त तव्हां स्कूलनि खे खोलियो। हाई कोर्ट पाण सिंध वारनि खोलियो आहे, नोटिफिकेशन कयो आहे। त महिरबानी सरदार शाह खे साम्हूं तव्हां चओ त इहो अचे विज़िट करे रहा। 10,000 चवे त मां मुंहिंजे अकाउंट में मोकिलिया। हुन वटि जेकॾहिं एजुकेशन में पैसा न आहिनि त। जी जी तव्हांजी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई इन लाइ तव्हांजी महिरबानी। तव्हांजो आवाज़ अॻिते असां पहुचायूं था ऐं ॿुधी बि रहिया हूंदा जेके वस वारा आहिनि। ऐं तव्हां प्रोफेसर साहिबु तव्हांखे इन जो जवाबु ॾिए थो। जी सर। हा जी, ही सैलाब जेको आयो न उन में तमामु घणो नुक़सानु पातो। हज़ारे स्कूल जेका सो डिमॉलिश थिया, ख़तमु थिया। हाणे उनखे बहाल करण लाइ बि टाइम खपंदो। कमु त हले पियो, स्लोली आहे, स्लो कमु। हुकूमतुनि जूं ॿियूं बि ज़िम्मेवारियूं आहिनि, सम्झ में ॻाल्हि नथी अचे, पर प्रायोरिटी एजुकेशन ते ॾियणु खपे। साईं ॾिसो बलूचिस्तान में रहंदे बि फ़िक्रमंद आहे माना ॿारनि जो स्कूल जो। केॾो माना हुनजो ज़हन कमु पियो करे ऐं पंहिंजे ख़र्च ते बि हुन जेको कुझु कयो आहे सदका जारिया तौरु कयो आहे। जी हा, आहे त नवाबशाह सां, पर जॉब हींअर हुते कनि पिया। त इंतिज़ाम करे पई ही साईं कॉल कई आहे। माण्हू उतां जा मक़ामी बि एक्टिव थियनि न आदि। हाणे मुंहिंजो स्कूल न आहे ॻोठ में, मां सुतो पियो हुजां, हुकूमत खे त ईअं जूं न चुरंदी न, चुरपुर सां कमु आहे न। सो उतां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे बि हिमत करणु घुरिजे। भला हाणे नवाबशाह ख़ुदि मर्कज़ आहे असांजे पाकिस्तान जो हिकिड़ो दिलि आहे। मां सम्झां थो त इहो जल्दी थी वेंदो इनशाअल्लाह। सुठी ॻाल्हि आहे केरु माण्हू आवाज़ उथारे थो। सुठी ॻाल्हि आहे। पोइ हाणे हिन में ग़लति ॻाल्हि त को बि कोन थो करे। थींदो इनशाअल्लाह। ही ज़रियो आहे हिकिड़ो जेको तव्हांजो चैनल आहे, ज़रियो आहे, किथे न किथे ज़रूरु मैसेज पहुचंदो इनशाअल्लाह। सही। ऐं प्रोफेसर साहब ही सभु मसइला हल कीअं था थी सघनि तव्हांजी नज़र में? हा थी हल थी सघनि था, सिर्फ़ु सचाई जी ज़रूरत आहे। सचाई खां सवाइ हल न थींदा। असांजी प्रायोरिटी सचाई न हूंदी न। हाणे जीअं मुल्क ठहियो असांजो पाकिस्तान त माण्हुनि में सचाई हुई, पैसो बि न हुयो, गुरबत हुई, बुख बदहाली हुई, त बि मुल्क खे इंडिया खां बि सिको असांजो वधीक हुयो। काफ़ी मुल्कनि खां असांजो सिको साउंड हुयो। अमरीकी डॉलर सां टच पियो करे अञा बि ईअं सम्झो। उहे सचाई सां कमु करे विया। हींअर बि सचाई जी ज़रूरत आहे।
कहिड़ी बि फील्ड हुजे, कहिड़ो बि माना कमु हुजे, सचाई सां थिए न, हर माण्हू पंहिंजो ईमानदारी सां कमु करे, मां सम्झां थो जल्दी चेंज ईंदी। प्रोफेसर साहब ॻाल्हियूं त घणियूं थियूं, हाणे तव्हां पंहिंजे नंढपण जे लाइ ॿुधायो बारे में त तव्हां जेके उस्ताद आइडियल रहिया हूंदा या तव्हां तालीम जे बारे में कुझु ॿुधायो। जी जी, हा जी, मां थ्रू आउट जेको आहे सो गवर्नमेंट स्कूल कॉलेजिस, इवन सिंध यूनिवर्सिटी मां चवंदो आहियां ग़रीबनि जी यूनिवर्सिटी आहे, छो त हुते फीसूं घटि आहिनि, असां बि सिंध यूनिवर्सिटी में पढ़ियो, माना ग़रीबनि जी यूनिवर्सिटी आहे, हेॾो वॾा इदारा क़ाइमु कया हुकूमत, सो मां उतां ई पढ़ियो आहियां, उतां ई तरबियत वरिती आहे। पोइ जीअं सुठी सोबत मिली असांखे, पोइ अॻिते निकितासीं, हैदराबाद ताईं आयासीं, पोइ जॉब्स जे सिलसिले में महिनतूं कयूंसीं, उहे बि मिलियूं, मूं 2-3 नौकरियूं कयूं आहिनि, छॾींदो वियुसि सुठी सुठी, मूंखे जंहिं शइ जी तलाश हुई टीचर थियण जी, उहा मूंखे अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानी सां 2005 में मिली वई। ऐं ॾिसो न, मां हारी जो पुटु आहियां, मां हिकिड़े नंढड़े ॻोठ रांझो झतियाल सां मुंहिंजो तालुक़ु आहे, जिते माना घर ई 25-30 आहिनि, माना नामुमकिन त कोन्हनि, 100 में अहिड़ा एग्ज़ाम्पल्स मौजूदु हूंदा। उतां जो माण्हू निकिरी हैदराबाद अचे थो, पंहिंजो एॾी महिनत करे पंहिंजो घर वठे थो, अहिड़ा फैसिलिटेशन सेंटर ठाहे थो, पब्लिक लाइब्रेरी ठाहे सघे थो, त हर माण्हू करे सघे थो न, सिर्फ़ु सचाई जी ज़रूरत आहे, नियत जी ज़रूरत आहे, उन शऊर जी ज़रूरत आहे, उन तालीम जी ज़रूरत आहे, विल पावर जी, डिसीशन पावर जी हुजे, त नामुमकिन का बि शइ कोन्हे, पर सचाई बस, सिर्फ़ु सचाई। डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो पंहिंजे तालीम जे हवाले सां ऐं बचपन जे हवाले सां, या को तव्हांजो आइडियल रहिया हूंदा टीचर्स। अदी अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको ॻोठु आहे सूमर चन्नड़ आहे, तालुके कंडियारे में आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो तक़रीबन 98% जेको ॻोठु आहे उहो एजुकेटेड आहे, ऐं 80% माण्हू जेके आहिनि गवर्नमेंट जॉब आहिनि। ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह मां जंहिं ख़ानदान में अखि खोली त असांजो तक़रीबन सॼो ख़ानदान जेको आहे सो उस्तादी पेशे सां वाबस्ता आहे। मुंहिंजो ॾाॾा साईं, मुंहिंजो वाल साहब, मुंहिंजा वॾा चाचा, मुंहिंजा ब्रदर्स, उहे सभई, त अल्हम्दुलिल्लाह माना शुरू खां ई असांखे तइलीम जो माहौल तमामु सुठो मिलियो। ऐं उन खां पोइ माना असांखे पंहिंजे ईअं चवंदुसि त माना असांखे डोर स्टेप ते माना एजुकेशन मिली। मां जेको आहे सो मैट्रिक पंहिंजे ॻोठ जी हाई स्कूल मां कई, प्राइमरी बि उतां कई, ऐं साईं जे मुताबिक़ त असां बि गवर्नमेंट थ्रू आउट गवर्नमेंट इदारनि में पढ़ियासीं, कॾहिं बि ट्यूशन कोन वरितीसीं। इंटर असां गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो मां कईसीं, उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह उन में बि पोज़ीशन खईंसीं। पोइ वरी असांजी लम्स यूनिवर्सिटी में असांजी एडमिशन थी, उहा बि गवर्नमेंट यूनिवर्सिटी आहे, ऐं मुख़्तलिफ़ स्कॉलर बेसिस ते असांजूं फीसूं वग़ैरह फ्रीशिप थींदी रही, ऐं उहा माना असां MBBS कईसीं। उन खां पोइ मूंखे जेको आहे न माना स्पेशलाइज़ेशन करण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो। आउं चवंदुसि त ॾिस हिकु आम डॉक्टर आहे न, त पोइ उनजी का स्पेसिफिक फील्ड कोन्हे, पोइ उन जी एक्सपर्टाइज़ किथे बि कोन थी थिए। पोइ आउं पंहिंजी ॿारनि जी जेको आहे सो फील्ड चॉइस कई 2006 में, पोइ आउं DCH कई, उन खां पोइ आउं MD पीडियाट्रिक्स कई अल्हम्दुलिल्लाह, ऐं 2006 में मां जेको आहे सो कमीशन पास कई एज़ ए मेडिकल ऑफिसर ते सिंध गवर्नमेंट सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां। पोइ माना मेडिकल ऑफिसर माना हिकिड़ो जनरल डॉक्टर हूंदा। पोइ मुंहिंजी डिग्री थियल हुई, त आउं चवंदुसि यार मुंहिंजी डिग्री थियल आहिनि न, त आउं पंहिंजी डिपार्टमेंट जो स्पेशल डॉक्टर थियां न। त पोइ आउं 2019 में दुबारा जेको आहे सो एज़ ए पीडियाट्रिशियन जी कमीशन कई, पोइ उन में बि अलाह साईं कामयाबी अता कई। बसि ही अलाह जो करम, पीउ माउ जूं दुआऊं, थोरी असांजी महिनत, ठीकु आहे न। जिते अलाह जी नुसरत हुजे, पीउ माउ जूं दुआऊं हुजनि, उहो माण्हू कॾहिं बि ज़िंदगी में नाकाम थी नथो सघे। पोइ हू हेतिरी महिनत करे या हेतिरी महिनत करे, पोइ अल्हम्दुलिल्लाह पोइ 2019 में उहा कमीशन पई। हाणे कंसल्टेंट पीडियाट्रिशियन आहियां लियाकत मेडिकल हॉस्पिटल में, ऐं मुंहिंजो पंहिंजो वार्ड आहे, न्यूट्रिशन स्टेबलाइज़ेशन वार्ड आहे। जेके तमामु घणा कमज़ोर सुके जी बीमारी जा ॿार हूंदा आहिनि, उहे मुंहिंजे वार्ड में एडमिट थींदा आहिनि। उन सां गॾु जेके बि हुन जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, उन जी बि असां ट्रीटमेंट कंदा आहियूं, ऐं न्यूट्रिशनली बि असां हुनखे स्टेबलाइज़ कंदा आहियूं। डॉक्टर साहब ऐं प्रोफेसर साहब, मां तव्हां खां पुछंदुसि, तव्हांजा कहिड़ा टीचर हूंदा तव्हांजा आइडियल रहिया हूंदा, पसंदीदा, या माग मकान घुमण जा के तव्हांजा पसंदीदा? असांखे प्राइमरी स्कूल में बि सुठा उस्ताद मिलिया जिन गाइड कयो, इवन मारे कुटे बि असांखे पढ़ायूं। नंढो ॿारु हूंदो आहे न, पोइ शौक़ु घटि हूंदो आहे, हिकिड़ो ॾींहुं वञूं त 2 ॾींहं न वञूं ईअं हेठि मथे, पर उन्हनि जी सचाई हुई उस्तादनि जी।
ज़ोरी घरां बि खणी ईंदा शागिर्द पटे जो यादगिरी हुई। हा जी बिल्कुलु टंगोटाली करे टंगोटाली करे स्कूल में पोइ आहिस्ते आहिस्ते ईअं मथे चढ़ंदा रहियासीं वरी जॾहिं यूनिवर्सिटी में आयासीं इंटर करे त यूनिवर्सिटी में हाणे ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में कॉलेजिस या जेके स्कूल आहिनि उते अंग्रेज़ी ते रुझान घटि आहे माना तवजो घटि आहे तमामु उस्ताद बि न आहिनि किताब बि न आहिनि सही तरीक़े सां पोइ जॾहिं यूनिवर्सिटी में आयासीं त असांजी अंग्रेज़ी कमज़ोर हुई हाणे कमज़ोर जो अंग्रेज़ी हुई त असांजे लाइ चैलेंजिस हुया अंग्रेज़ी में पेपर अंग्रेज़ी जा लेक्चर्स प्रोफेसर्स अंग्रेज़ी में लेक्चर ॾियनि असांजो प्रोफेसर हुयो सोशियोलॉजी जो लाल बख्श जिसकाणी साहिबु उहो अंग्रेज़ी में फर लेक्चर ॾिए असां ज़ीरो असांखे बार बार चवे फॉलो मी असां चयो येस सर असांखे नहीं सम्झ में न ईंदो पर असां येस उस्ताद खे इनकार न पोइ हिकिड़े ॾींहुं उन चयो त रुगो तव्हां येस सर कयो था सम्झ में तव्हांखे कुझु बि नथी अचे असांजी अहिड़ी तारीख़ छॾाई उन खां पोइ असांखे डायरेक्शन्स ॾिनई लाइन ॾिनई किताबनि जी लाइब्रेरी जे रुझान आंदाई त भई जेका तव्हांखे शइ पसंदि आहे पढ़ण में शुरूआति उतां कयो ज़हन तव्हांजो ठहे पढ़ाई ॾांहुं असांखे त स्टोरीज़ जा किताब वणनि था लव स्टोरीज़ नौजवान माण्हू चयो फलाणा किताब त पढ़ी सुभाणे अची मूंखे ॿुधाइजो पोइ ज़हन उन तरफ़ हुन आंदो तालीम तरफ़ जॾहिं स्टोरीज़ पढ़ियूंसीं पोइ अंग्रेज़ी जा जेके नॉवेल्स हुया ओल्ड मैन एंड सी साईं सैमसंग ग्रेजुएशन में इहे कंपलसरी आहिनि उहे स्टोरीज़ पढ़ियूंसीं लिखियूंसीं अॼु ॾींहं ताईं यादि आहिनि पोइ एतिरा त मज़बूत थी वियासीं अंग्रेज़ी में पढ़ाई में छो त टीचर सचाई आहे न त मां सम्झंदो नामुमकिन आहे त मां ॿारु निकिरे न सो अॻिते जॾहिं आयासीं त मूं पंहिंजे डिपार्टमेंट में पोज़ीशन खई ज़ीरो वारो माण्हू हिकिड़ो ॿारहाड़ी जो हिते शहरी ॿार असां सां गॾु असां चवंदा शहर जा ॿार घणा पढ़िया लिखिया आहिनि हुन में कीअं मुक़ाबिलो कंदासीं पर अल्हम्दुलिल्लाह सुठा टीचर मिलिया जिन्हनि फुली गाइड कयो असां अमल कयो हिकिड़ा ॿार हूंदा आहिनि अमल न कंदा आहिनि असां दिलि व जान सां अमल कयो जंहिंजा नतीजा इहे निता जो असां सही पोज़ीशन ते सही ऐं प्रोफेसर साहब उन्हनि सां तव्हां हाणे मिलंदा हूंदो टीचरनि सां ऐं हू ॾिसंदा हूंदा त तव्हां अहिड़े मक़ाम ते पहुची विया आहियो त उन्हनि खे बि ख़ुशी थींदी हुई तव्हांखे बि अहिड़ो ख़ुशी महसूसु थींदी अॼु हू अजरज कंदा आहिनि चवंदा आहिनि त हीउ हथनि जो ॿारु असांजो असां हिनखे मन गाइड कयो पढ़ायो असां अञा उन सेम पोज़ीशन हीउ अॻिते निकिरंदो पियो वञे हेॾी हिन जी सोच आहे हिकिड़ो थींदो आहे न शाबाश ॾींदा आहिनि मिलंदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि ऐं ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि हीउ मुंहिंजो शागिर्दु अथव एग्ज़ाम्पल ॾींदा आहिनि फलाणो राइटर इहो मुंहिंजो शागिर्दु अथव फलाणो जेको हीउ कमु करे थो इहो मुंहिंजो शागिर्दु अथव माना इहो एज़ाज़ु आहे न पेरेंट्स लाइ बि एज़ाज़ु आहे टीचर्स लाइ बि एज़ाज़ु आहे अलाह जा वॾा एहसान आहिनि पर सचाई सां ईमानदारी सां अॼु ॾींहं ताईं असां कयूं पिया ईअं न त हींअर जॉब मिलिया मां रुगो पघार खणां घर हलायां ईअं न आहे मुंहिंजो ज़हन मां चवंदो त अञा मूंखे घणो कुझु करिणो आहे एग्ज़ाम्पल ॾींदा आहिनि अॼु सही बिल्कुलु सही ऐं तव्हां छा मैसेज ॾींदो जेके असांजा नौजवान तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि असांजे प्रोग्राम में हा जी मैसेज नौजवाननि लाइ ज़रूरी आहे मैसेज इहो आहे त कॾहिं बि पंहिंजो जेको आहे सो हौसलो ख़तमु न कनि हौसले में रहनि ईअं सम्झनि त हीअ दुनिया जेका बीठी आहे न उहा असांजे करे बीठी आहे असांखे जुस्तजू करे अॻिते निकिरणो आहे नौजवान खे घुरिजे पढ़िया लिखिया हुजनि अणपढ़िया हुजनि कंहिं बि कम में एब आर न सम्झनि पहिरीं ॻाल्हि इहा ई आहे छो त फैशन जी दुनिया थी वई आहे न मीडिया माण्हू ईअं चवंदा हाणे मां लक्चरी लॻां भई पर्सनैलिटी इज़ नॉट एबिलिटी तव्हां भली केतिरी पर्सनैलिटी ठाहियो पर नॉट एबिलिटी बट एबिलिटी इज़ पर्सनैलिटी जी अदी सुबुह में रहण जा वॾा एहसान आहिनि हीउ वॾे अरसे खां जेको सुबुह में रहण जो प्रोग्राम हले पियो इहो घणो कुझु ॾिए पियो असांजे मुआशिरे दिली तरह मां ॻाल्हि कयां पियो थी घणो कुझु ॾिए पियो हीउ मैसेज जेको जिथे बि झर झंग में पहुचे पियो यकीनन हुन जो आउटपुट निकिरंदो ऐं निकिरे पियो माण्हू लाइक कनि था हमेशह जे तरह मुंहिंजो इहो ई मैसेज आहे असांजी माउरनि खे त पंहिंजे ॿार खे तव्हां पंहिंजी थञ पीआरियो पंहिंजो खीरु पीआरियो तव्हांजे खीर खां वधीक को बि ॿाहिरियों खीरु कोन्हे तव्हांजे हिकिड़े फुड़े जी खीर जी क़ीमत लखनि करोड़नि खां वधीक आहे तव्हांजो खीरु ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाईंदो तव्हांजे ॿार खे माना सुठो सिहतमंद सुहिणो ठाहींदो ऐं ॿियो मुंहिंजो मैसेज आहे त तव्हां पंहिंजनि सभिनी ॿारनि खे पैदाइश खां वठी जेके बि गवर्नमेंट जे शेड्यूल में
माना वैक्सीनेशन आहिनि हिफ़ाज़ती टुक आहिनि उहे ज़रूरु लॻायो ऐं तव्हां पंहिंजे बचड़नि खे बि तकलीफ़ खां बचायो तव्हां पंहिंजो पाण खे बि मुआशी त जेको आहे तकलीफ़ खां बचायो ऐं उन्हनि ॿारनि खे जॾहिं ॿारु सिहतमंद हूंदो त उहो सुठी तालीम बि हासिलु कंदो ऐं उहो सुठो मुक़ाम बि हासिलु कंदो उहो तव्हांजे लाइ बि एज़ाज़ जो सबबु बणजंदो हिन मुल्क ऐं क़ौम जे लाइ बि एज़ाज़ जो सुठी ॻाल्हि ऐं डॉक्टर साहिबु तव्हां छा चवंदो असांजे प्रोग्राम में ईंदा रहो था तव्हां असांजे मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे आउं सम्झंदो आहियां त माना अहिड़ा जेके माना असांखे मीडिया जे थ्रू जेके माण्हुनि खे आसान सिंधी ॿोली में असां उनखे मैसेज ॾियूं था आउं चवंदो आहियां त भला जेकॾहिं अॼु जेका मां ॻाल्हायो जे हिकिड़ी मदर बि मुंहिंजी ॻाल्हि खां ॿुधण खां पोइ हुनखे पंहिंजे ॿार खे खीरु पीआरिणो 5 माण्हुनि पंहिंजे बचड़नि खे टुका लॻाया न इहा मुंहिंजी कामयाबी आहे इहा सॼी क़ौम जी कामयाबी आहे ऐं इंशा अल्लाह ताला ऐं उमेदु रखां थो त मेराण जेको आहे सुबा मेराण टीवी वारा इहे तसलसल जारी रखंदा ऐं असां खां जेतिरी बि माना हेल्प थी सघी पंहिंजे शोबे जे हिसाब सां असां भरपूर हमेशह ताउन कंदासीं ऐं जॾहिं बि तव्हांजी कॉल थींदी हाज़िर रहंदासीं थैंक यू डॉक्टर साहब तव्हां असांजे प्रोग्राम खे टाइम ॾिनो प्रोफेसर साहब तव्हांजी बि महिरबानी थैंक्स अलॉट यू आर गिव अस टाइम सो मां तव्हांजी महिरबानी कयां थी ऐं जीअं त नाज़रीन सुभाणे वरी पाण मिलंदासीं पाण सुबुह मेराण प्रोग्राम में मूंखे ऐं सदब शाह खे ऐं मुंहिंजी टीम खे ॾियो इजाज़त सदाईं गॾु